जी रानी तू, अल्लाह माणी तू है पारस जहिड़ो प्यार सूंह जी रानी तू। नाज़रीन, अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त मासी मोरा ऑनलाइन में अॼु सूंह जी राणी अची रही आहे। मां तव्हांखे फ़िलहाल इहो बिल्कुल भी शो न कंदसि, इनकशाफ जेको आहे उहो बाद में थींदो त उहा सूंह जी राणी आख़िर केरु आहे। त नाज़रीन, अवां खे अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं, असां वटि हाणे सखर मां सूंह जी राणी पहुची चुकी आहे। अवां खे ख़बर ॿुधाईंदा हलूं। नाज़रीन, बार बार चवां थी, मजबूरी आहे मुंहिंजी, MCR वारो ॿी का न्यूज़ नथी मिलेव छा, मूंखे इहा ई न्यूज़ ॿुधाई अथव। नाज़रीन, तव्हांखे वरी हिकु दफ़ो ॿीहर बोर कंदे मां इहा न्यूज़ ॿुधाईंदसि त सखर मां सूंह जी राणी पहुची चुकी आहे। उन्हनि सां कचहरी कंदासीं ऐं उन्हनि खे वेलकम बि कंदासीं पंहिंजे शो में। उन सां तमामु घणी मस्ती कंदासीं, मज़ाक कंदासीं, इंजॉय कंदासीं। उन्हनि खां अहिड़ा सवाल कंदासीं जो तव्हां बि चवंदव मासी क्या बात है, आज तो तुमने दिल ख़ुश कर दिया। त मां हाणे वेहां भला, मां वेहंदसि, पोइ तव्हां ॾिसो त मां कीअं थी वेहां पई। वेहण जो पहिरियों स्टेप ईअं हूंदो आहे, कुर्सी खे हथ ॾियो मथां, कोई कुर्सी पोइ छिके न वञेव। छा आहे त असांजो इहो थींदो आहे, स्कूल में जॾहिं मां हूंदी हुअसि, ख़ैर स्कूल पढ़ियमि त कोन, पोइ 2 साल मां पटेवाली हूंदी हुअसि, उते पटेवाली कई मां, चयो रोज़गार कयां बचनि जो। पोइ जॾहिं मां कुर्सी ते वेहंदसि, पोइ कुर्सी को छिके वेंदो, पोइ मां धड़प हेठि किरी पवंदी हुअसि। पोइ इहो जेको मां उथंदी हुअसि हुनखे कुटको ॾींदी हुअसि। मां चयो तोखे इहो केरु चयो आहे त तूं बाक़ी केरु आहे? पर साईं, माण्हू इन शोधा छा करनि, मासी सां बि नथा मिलनि मश्करियूं कंदी। त हर हफ़्ते वांगुरु अॼु बि असां वटि हिकिड़ी गेस्टड़ी मौजूदु आहे, ऐं जेका सिंध जी राणी आहे, मां उनखे चवंदसि, छो जो मां पाण उनखे ॾाढी माना मां नंढड़ी हूंदी हुअसि उहा कंदी हुअसि, जो मां उनखे ॾिसंदी थी अचां पई। इहे न आहे त को वॾा हुआ, पर वॾा हिकिड़ी ॻाल्हि थी कयां, एॾी टैलेंटेड आहे, तमामु घणे अरसे खां असांजी केटीएन ते कमु पई करे ऐं उन असांजो नालो रोशन कयो आहे ऐं तमामु सुठो कमु कंदी आहे। मां उनजी फैन बि आहियां। अॼु वरी मां उनखे हिकिड़ी तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां, मां हिकु दफ़ो माण्हुनि खे गेस्ट जे लाइ चवंदी आहियां अबा मुंहिंजे शो में अचो, पोइ उहो चवंदा आहिनि मासी असां बिज़ी आहियूं, पोइ मां उन्हनि खे ॿीहर न चवंदी आहियां। पर हीअ वाइदा जेकी मां 3-4 दफ़ा चई चुकी आहे, अचु शो करे अचु, कॾहिं ईंदी मुंहिंजे शो में? चवंदी मासी टाइम ई नथी मिले, ॾिसे थी प्रोग्राम कयां थी, हीअं थी कयां, हेॾे ॾिसे थी पई। मां चयो छोकिरी तोखे त मां घुराए रहंदसि, पर हिनखे माना मां एतिरो चयो त तोखे अचिणो आहे। सोचींदी हूंदी मासी मूंखे बि इंट्रोड्यूस कराए, मां वेठी जेको आहे बोर थी थिया पई। त हाणे घणो टाइम नथा वठूं, मां वेलकम कंदसि नाजिया मीर खे। नाजिया, अस्सलाम वालेकुम, ख़ुशि आहियां, टेटो लॻी पई आहियां। वालेकुम सलाम मासी, सिंध जी मासी ॾे अॼु आई आहियां त वाकई ख़ुशि आहियां, दिलि सां ख़ुशि आहियां। ऐं तव्हां घणो कुझु इंट्रो में चई छॾियो आहे, एॾी तारीफ़ जे न आहियां, मां क़ाबिल न आहियां। इहा ख़बर तारीफ़ छो कई मां त तूं बि मां प्रोग्राम सुठो थिए, है न? प्रोग्राम सुठो थिए, तूं बि मां तारीफ़ कर। बसि मासी जी वॾी फैन आहियां। ऐं मासी जेका ॻाल्हि कई वाकई त 3 खां 4 बार मुंहिंजो पंहिंजो बि शौक़ु हो त मासी ॾे अचां, पर कुझु मासी बि सम्झे थी, कुझु मसरूफ़ियतूं हुजनि थियूं, असांजी फील्ड अहिड़ी आहे। पर अॼु मां मासी ॾे आई आहियां त ही मासी जे लाइ ख़ुशी घटि हूंदी, मुंहिंजे लाइ वधीक आहे। न, मुंहिंजे लाइ वधीक ख़ुशी थी। मां ॿुधायां थी, मां यकी चवंदी हुअसि त मां चयो मूंखे नाजिया मीर खे घुराइणो आहे। हालांकि इहा सची ॻाल्हि थी, शो में नथी चवां, मां हिकु 2 दफ़ो कंहिंखे चवंदी आहियां, पोइ ॾिसंदी आहियां उनजो इंट्रस्ट न आहे या बिज़ी आहिनि, त पोइ मां चवंदी चलो ठीकु आहे, हाणे भले ज़रूरी त न त इहो ई दुनिया में त माण्हू न आहे ॿिए खे घुराए, ॾाढो पर चाहे त मां बि थोरो रखंदी आहियां, मूंखे बि करिणो पवंदो पॉलिटिकल शो में। पर मां तोखे वाहिद माना तोखे हर हर चवंदी हुअसि, तूं ॿुधाईंदी मासी जो प्यार आहे। बाक़ी इहो आहे त ज़ाहिर आहे कंहिंजो इंट्रस्ट मां चवंदी घटि माण्हू हूंदा जंहिंजो इंट्रस्ट न हूंदो, बाक़ी मासी जो प्रोग्राम सभु ॾिसंदा आहिनि, सोशल मीडिया ते प्लेटफॉर्म हुजनि, मां बि खोड़ मासी जा प्रोग्राम ॾिठा आहिनि। माशाल्लाह, अॼु खां डायरेक्टर साहब मुंहिंजी फीस थोरी वधायो, नाजिया मीर जॾहिं मुंहिंजो प्रोग्राम ॾिसी त पोइ मां एॾी पैसनि में शो कयां प्रोग्राम, हाणे मां डबल फीस कंदसि। ऐं मां अगरि जेकॾहिं न ॾिसी सघंदी आहियां त पोइ मां यूट्यूब ते बि ॾिसंदी आहियां समटाइम्स। माशाल्लाह, इहे जेके यूट्यूब ते 2 व्यूज़ हूंदा, हिकिड़ो तूं चवंदो आहे। अच्छा, सही, ज़बरदस्त। त नाजिया, असुल नालो तुंहिंजो छा आहे? नाजिया मीर त माना हिकिड़ो शोबिज़ में आहे, असुल नालो? न, असुल बि नाजिया मीर ई नालो आहे। अच्छा, मीर मुंहिंजे वालिद साहब जो नालो आहे, मीर मोहम्मद बलोच, ऐं नाजिया मुंहिंजो नालो घर में बि आहे, असुल में बि आहे। हा, बिल्कुलु ईअं चइजे त आगाज़ में जॾहिं नंढी हूंदी हुअसि तमामु, त कुझु वालिद साहब जा कुझु वेझा रिलेटिव्स हुआ, सुञाणींदा हुआ, त उन्हनि नालो आरज़ू रखियो, पर उहो एतिरो न हलियो, कुझु टाइम जे लाइ हो, बाक़ी जीअं फ्लॉप थी वियो, माना हा फ्लॉप थी वियो। फ्लॉप आरज़ू थी चुकी आहे मशहूर नाजिया मीर। तव्हांखे न्यूज़ जी अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं, बल्कि ख़बर ई न हूंदी माण्हुनि खे। हा, मूंखे अॼु थी ख़बर पई, मां तोखे हालांकि
मां अञा बंधड़नि में हूंदी हुअसि तोखे ॾिसंदी हुअसि पर अॼु मूंखे ख़बर थी पवे। बसि पोइ जेको चवंदा आहिनि जेको स्कूल में लिखाइबो आहे या जेको ॿाहिरि लिखाइबो आहे डॉक्यूमेंट्स में उहो नाज़िया ई आहे। अच्छा, बाक़ी निकनेम्स थियनि था कुझु के माण्हू जिया बि सॾनि था घर तोखे में, जिया बि चवनि था? जिया बि सॾनि था, के माण्हू नाजू सॾनि था जेके घर जा फैमिली जा जेके ॿार हुजनि था, बाक़ी नाजिया वधीक हले थो। न बलोच फैमिली सां कीअं मतिलबु तालुक? तव्हां चओ त मुंहिंजी कास्ट बलोच आहे। कास्ट बलोच आहे ऐं बाबा जो नालो मीर मोहम्मद बलोच आहे, त उहो नाले सां मुंहिंजो हूंदो आहे हमेशह। बाक़ी इहो आहे त मूंसां मासी तव्हांजो खोड़ भेरा जॾहिं प्रोग्राम ॾिठो त हुन में ॿुधो त बलोच फैमिलीज़ ज़ाहिर आहे न हर कम्यूनिटी जा हर बिरादरी जा पंहिंजा ट्रेडिशन्स थियनि था, पंहिंजूं शयूं थियनि थियूं, पर मूंसां आलम जो अहिड़ो को एक्सपीरियंस न हो। छाकाणि त जेके बाबा हुआ उहे ब्रॉड माइंडेड बि ॾाढा हुआ, हुन सां गॾो गॾु एजुकेटेड हुआ। पंहिंजी फैमिली में त हुनजी कोशिशि हूंदी त पंहिंजे ॿारनि खे त चए, पर हुनखां अॻु जेके हुनजा भाइर हुआ या जेके भाइरनि जा ॿार हुआ या की मुंहिंजा कज़न्स हुआ त उन्हनि खे बि हू इन पासे ॾे आणींदा त एजुकेशन ज़रूरी आहे, तालीम ज़रूरी आहे। इन खां पोइ अव्हांखे जेको वणे थो पोइ नसीब आहे, तव्हांजी मर्ज़ी बि आहे। बिल्कुलु। कहिड़े शहर खां आई आहियां? मां हींअर त तव्हां चयो इंट्रो मां सखर कोन आई आहियां। न सखर जी माना तूं बेसिकली थी ॻाल्हि कयां, सखर जी आहे न? मां सखर जी सुखड़ी आहे। तव्हां बि सखर जा आहियो? मासी बि सखर जी आहे। मां लाड़काणे जी। अच्छा, मासी शोशा न ॿुधंदी आहे? ओ ठीक इहो लाड़काणे वारनि जो लहजो आहे। लाड़काणे वारनि जो लहजो आहे, बिल्कुलु। हूअं त सिंध पहिरीं जो पाशो आहे, पूरी सिंध असांजी आहे, असां सिंध जा आहियूं, सिंध असांजी आहे। ठीक। पर माना हिकिड़ो तालुक हूंदो आहे हिकिड़े माण्हू जो शहर सां। सही सही, सखर सखर शहर। अच्छा, तालीम बालीम जो दरिया जे बिल्कुलु वेझो। त दरिया ते रहंदी आहे? सफ़ा सफ़ा दरिया जे कप ते सम्झी सघो था त दरिया जे किनारे जे बिल्कुलु वेझो। ॿेड़ी में त लही रही आहे हेॾे। ॿेड़ी में मूंखे अचण जो शौक़ु आहे, पर हिन वक़्तु ॿेड़ी में न आई आहियां। मुंहिंजो प्रोमो ॾिठो थी? मां ॿेड़ी मां लही थी अचां। हा, मां ॾिठो आहे प्रोमो। मां जॾहिं प्रोमो जॾहिं मूंखे शो चयऊं त तूं कशिश ते शो कर, मां चयो मां ॿ शर्तूं रखियूं मान, या त मुंहिंजी जहाज़ मां एंट्री करायो, जहाज़ वो जंप थी ॾियां, मासी उॾंदी थी अचे, हीअं माना रिस्की वधीक ॿेड़ी सही आहे, हा न? पोइ हुननि चयो इहो ख़तरनाक आहे, मासी तूं मरी पई, बा भॼई त पहुचा टुंडी मंडी मासी वेठी हूंदी, मासी खां महिरूम थी वञे। हा, सिंध मासी, सिंध जी मासी मरी वई त पोइ उन जे करे मां ॿेड़े तो माना एंट्री कई। मां ॿेड़े ते चश्मो पाए वेठी आहियां, हीअं अचां थी, धुम धुम तरन इंडियन म्यूज़िक पोइ लॻो पियो आहे। शानदार शानदार एंट्री, शानदार आहे न? माना तालीम बि तुंहिंजी सखर जी आहे? सखर जी बि आहे, थोरी थोरी तालीम हर जॻह ते हासिल कई आहे। सखर मां बि, जामशोरे मां बि, कराची मां बि, हाणे ताज़ो इस्लामाबाद मां बि हिकिड़ी डिग्री वठी आई आहियां। माशाअल्लाह। थोरी थोरी चाहे लूण मिर्च विझंदी पई वञी चङा थोरी थोरी। चवंदा न तव्हांखे चीन बि वञिणो पए, तव्हां वञो, चीन न वञी सघी अञा, पर इहो आहे त थोरी इस्लामाबाद ताईं त पहुती आहे त बि चीन जो बॉर्डर बरसाती हेॾो। हा, इहो सही ॻाल्हि आहे, सोचबो न थिए। भला शोबिज़ हिन साइड कीअं आहे? को पहिरियों हुयो या शोबिज़ मीडिया जे हवाले सां जेकर चवंदो त मीडिया में ईअं आहे त एस सच को फील्ड में न आहे, बट मुंहिंजा चाचा आहिनि अयाज़ गुल, त उहे फील्ड सां वाबस्ता इन सेंस में आहिनि, उहे पाण शाइर आहिनि ऐं त उन्हनि जो तालुक़ु रहे थो मीडिया जे माण्हुनि सां बि ऐं मीडिया जे शोज़ सां बि, उन्हनि जो लाॻापो रहे थो, गहरो लिंक आहे। मूंसां ईअं हो त मां अञा नंढी हुअसि, मासी त हाणे मासी घणो ई नंढी आहियां। नंढपण में ईअं थींदो हो त जॾहिं मुंहिंजी फैमिली हिते शिफ्ट थी वई, कराची अची विया, त पोइ उन खां पोइ मां कुझु टाइम पंहिंजे अंकल सां रही आहियां, अंकल अयाज़ गुल सां, कुझु साल मां उन्हनि सां गॾु रही आहियां, छो मुंहिंजी स्टडीज़ में कुझु टाइम कुझु रहनि पिया ऐं उहो पूरो करिणो हो, त मां उते ई वेही रही वियसि। हॉस्टल जे बजाए मां प्रेफर कयो त पंहिंजो घरु आहे त उते ई हुयसि, त पोइ उन्हनि जे इहो हूंदो त लिंक रहंदो हो, सॼो ॾींहुं उन्हनि वटि मीडिया सां लाॻापियल जेके माण्हू आहिनि उन्हनि जो अचणु वञणु जारी रहंदो हो। अच्छा, उतां बि पर मां इहो न हो त उतां खां पर ख़बरचार पवंदी त दुनिया में छा थो थिए, कहिड़ी कहिड़ी फील्ड जा ई माण्हू आहिनि, अदब ऐं लिटरेचर थियो, सिंगिंग जी फील्ड जेका फील्ड थी, शाइरी जी जेका दुनिया थी, उन जे हवाले सां ख़बर पवंदी, माण्हुनि जे हवाले सां तारुफ़ थींदो रहियो। पर इन खां पोइ वापसि मां पंहिंजी स्टडीज़ में मसरूफ़, मां आहियां बेसिकली IT जी स्टूडेंट। IT जी स्टूडेंट। कुरान तूं हे छा कंप्यूटर में डायरेक्ट हेॾे आई आ? न अञा वधीक आहे, मां कई आहे IT में ग्रेजुएशन, इन खां पोइ मां कयो आहे इंग्लिश लिटरेचर में मास्टर्स, इन खां पोइ मां कयो आहे MBA मैनेजमेंट में, वरी मां कई आहे जर्नलिज़म, वरी मां हाणे ताज़ो हिकिड़ो कोर्स कयो आहे जेको
पाकिस्तान जे जेके फ़ौजी इदारा आहिनि जेके उहे इदारा आहिनि उन्हनि सां रिलेटेड आहे उहा जेका डिग्री वरिती आहे उहा इक्विवेलेंट आहे ग्रेजुएशन जी डिग्री जे त पोइ हीअं आहे उहो कंबाइंड हिकिड़ो कॉम्प्लेक्स क़िस्म जो मिक्स आहे न हिते आयमि त हिन खां पोइ मां जर्नलिज़म जी डिग्री हिन खां पोइ कई आहे अच्छा ॿुधाइण जो मक़सदु त हू बचपन खां हुते MBA कई आहे फलाण कयो आहे ढिमकाण कयो आहे का फील्ड छॾी अथी त ॿिया बि पढ़नि इहा ॻाल्हि मूंखे चवंदा हुआ शुरू में ॾाढो त का फील्ड छॾी अथी हाणे ॿियो को अचे थो ऐं ॿियो इन ते बि ताना मिलंदा त हाणे ॿियो बि अचनि था त असांखे तव्हां नाजिया खे चयो आहे त भले सुबुह जो कमु करे शाम जो पढ़े असांखे बि इहा फैसिलिटी ॾियो इहो मूंखे ॾाढो ॿुधणो पवंदो बाद में ख़राबु था कयो माण्हुनि खे वरी कोई अचे थो त ज़ाहिर आहे इम्तिहान बि थींदा माण्हू पढ़े थो त ऐं इम्तिहाननि जी छुटी असां वटि न्यूज़ में छुटियुनि जो ॾाढो हूंदो आहे डिफरेंट माहौल आहे मसलो हूंदो आहे ही तव्हांजे जेके मासी हिते ॾिठो हूंदो तव्हांजे वटि ॾाढो आराम आहे ऐश आहे सुकून आहे न्यूज़ में आयाशूं घटि आहिनि तॾहिं त मां न्यूज़ कास्टर नथी थियां न त मां भलियूं ख़बरूं पढ़ंदी त मां ख़बरूं भलियूं माण्हुनि जो जहिड़ो थी पियो संबोसन ते माण्हू विड़ी पिया विढ़ंदा बि आहिनि मां त अहिड़ियूं ज़बरदस्त ख़बरूं ॿुधाईंदसि जो माण्हू चवंदा त वाह वाह असुल ख़बरूं हूंदियूं असुल ख़बरूं अंदर जूं हा न मां गिला में डिग्री कई आहे तोखे न ॿुधायो न एमफिल थियल आहे मुंहिंजी गिला में माशाअल्लाह मां प्रोफेशनल वे में माण्हुनि खे गिला सेखारींदी आहियां क्लासिस हलंदा आहिनि असांजी अकेडमी आहे अच्छा हा ॿियो मां तोखे ॿुधायां कंहिंखे वठी विया हो कोई तव्हांजा आहिनि स्टूडेंट आहिनि मुंहिंजा स्टूडेंट हाणे हिन वॾनि वॾनि उहिदनि ते मां नाला छो खणा उन्हनि जा हिन वक़्तु पंहिंजो मुल्क में सरअंजाम था ॾियनि ख़िदमतूं ऐं उन खां अलावा मां तोखे पंहिंजो इंट्रोडक्शन न करायो शायदि मुंहिंजो जेको आहे मासी मोरा मैरिज ब्यूरो जेको आहे माना आहे हा शादियूं वादियूं बि कराईंदी आहियां त अगरि तोखे बि कोई रिश्तो विश्तो खपे त मूंखे ॿुधाइजांइ उन खां अलावा मासी जी ख़िदमतूं वठबियूं हा न सेरा ऐं लाॾा एसोसिएशन जी मां चेयरपर्सन आहियां मासी बि का फील्ड न छॾी आहे मां कीअं छॾियां न्यूज़ रहिजी वई आहे न्यूज़ ॾिसंदी मां हाणे न्यूज़ जो वरी इहे कंदी आहियां हिते बीठी बीठी ॿुधाईंदी आहे न्यूज़ नाज़रीन तव्हांखे अहम ख़बर खां आगाह कंदासीं त मां जेका आहे अॼु मासी मोरा ऑनलाइन शो में होस्ट थी आई आहियां माना इहे न्यूज़ ईअं माना पंहिंजो शौक़ु पूरो कंदी आहियां सही चलो नाज़े तव्हां सां हिकिड़ो माशाल्लाह पंहिंजो सिलसिलो जारी रहंदो गानो ॿुधूं था कशिश भला म्यूज़िक चैनल आहे बिल्कुलु बिल्कुलु त नाज़रीन तव्हां इहो गानो ॿुधो नाजिया सां कचहरी कंदमि नाजिया खां अञा सुवाल कंदसि खिलाईंदीसांसि ऐं कंट्रोवर्शियल सुवाल कंदीसांसि पहिरियों ई ॿुधाए छॾाए थी ॿ माण्हू विढ़नि त मज़ो था अचे न मूंखे मज़ो ईंदो ई न जेसि ताईं ॿ न्यूज़ कास्टर जो सुभाणे जहिड़ो ॿुधा अचे अख़बार में त ॿ न्यूज़ कास्टर पाण में विड़ी पियूं अच्छा जहिड़ो घटि कंदी आहियां मां हा जहिड़ो घटि कंदी आहियां टॉरस न कंदी आहियां जेके सवाल मां तोखे कंदमि अच्छा ॿिया कंदा उहे पाण में कंदा सही आहे उन्हनि जे करे मूंखे माना सुकून मिलंदो अच्छा जे हूअं जहिड़ो घटि कंदी आहियां आख़िर में वञी कंदी आहियां त पोइ अहिड़ो हूंदो त माण्हू यादि करायां थी मां तूं रुॻो बीहो अॼु वॾा जहिड़ा थी था सही आहे त तव्हां गानो ॿुधो वरी मिलूं था हिन खां पोइ वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन ऐं असां सां गॾु जेका गेस्टड़ी मौजूदु आहे असांजे सिंध जो तमामु सुठो नालो तमामु प्यारी शख़्सियत जी मालिक नाजिया मीर नाजिया मज़ो अचे थो मज़ो अचे थो बिल्कुलु अचे थो शुरूआत थी आहे मूड फ्रेश थी वियो आहे मूड फ्रेश न्यूज़ वारे माण्हुनि जो मूड घटि फ्रेश हूंदो आहे हा इहो मूंखे हर कोई न्यूज़ वारो चए थो पुता भला छॾे हेॾी छो नथा अचो जॾहिं तव्हां हेॾो बिरु बि आहियो पंहिंजी फील्ड में सही ॻाल्हि आहे सही ॻाल्हि आहे तूं बि कर न कोई न मूंखे त फील्ड पसंदि आहे मां एंटरटेनमेंट में कयां न पर मूंखे उहो फील्ड पसंदि आहे पर हाणे हर कंहिं फील्ड जा पंहिंजा रंग हुजनि था पंहिंजा अंदाज़ हुजनि था न्यूज़ वारे माण्हुनि खे टाइम घटि मिलेनि थो हेॾां जी ख़बर होॾे लॻाइण जो हुनखे टाइम कोन मिलंदो आहे ज़िंदगी में परेशान न थींदा हुनजो एक्सीडेंट थी वियो हुनजो मसलो थी वियो तव्हांखे सॼो रुॻो मसला ॿुधाईंदा हूंदा रुॻो मसला माना पंहिंजा मसला हुजनि न हुजनि पूरी दुनिया जा मसला तव्हांखे ख़बर सही ॻाल्हि आहे न पंहिंजा मसला हूंदे ॿियनि जे मसइलनि ते माण्हू ॻाल्हाए इहो ई पॉज़िटिव बि शइ आहे न अच्छा हिननि सां एॾा मसला था मूं वटि त कुझु बि मूं वटि त कुझु बि न सही ॻाल्हि आहे ईअं बि आहे जहिड़े तूं चयो जहिड़ो न कंदी आहियां जहिड़ो घटि कंदी आहियां माना जहिड़े सां मुरादी आहे त जहिड़ो घटि कंदी आहियां बाक़ी कावड़ जी जेका ॻाल्हि आहे त कावड़ बि मूंखे घटि अचे थी पर हू जी सफ़ा टॉरस आहियां त हिन करे जेको ब्रेकिंग पॉइंट हुजे थो आख़िर ताईं बर्दाश्त कंदी आहियां चांसिस ॾींदी आहियां त ठीकु आहे उहो ख़ैरु आहे हिकु ॿियो टियों चोथों आख़िर बर्दाश्त जॾहिं हद ख़तमु ब्लास्ट वाक़ई वॾो धमाको थींदो आहे ईअं थींदो आहे नंढे हूंदे नॉटी मनाए हा नंढे हाणे बि आहियां
हाणे बि माण्हू न आहे? सम्झंदा आहिनि पर हाणे बि न आहे वाकई माना स्क्रीन ते तोखे असां ॾिसंदा आहियूं त तूं माना खष्टी न लॻंदी आहे। एॾी न आहियां जेॾी मासी मां खष्टी आहियां, अला वॾा ॾे मां एॾी शरीफ़ बाई आहियां, मूं जहिड़ी शराफ़त आहे के वटि? न मूं माज़रत कई, मूं चयो त पर जीअं मासी जो स्टाइल आहे ओतिरी न आहियां, बट आहियां सही हाणे बि। ऐं बाक़ी स्क्रीन असांजी उनजी जेके रिक्वायरमेंट्स आहिनि स्क्रीन असांजी माउ आहे। धरती मां खां पोइ स्क्रीन मां, सही ॻाल्हि धरती माउ खां पोइ स्क्रीन माउ आहे। स्क्रीन नओं माना हिकिड़ो जुमिलो अची वियो। चङो अॼु भला हिकिड़ो झेड़ो था कयूं असां पाण में, अच्छा सही आहे? झेड़ो इन ॻाल्हि ते था कयूं त मां वज़ीर आहियां कंहिं हुनजी, पाण खे वज़ीर बि करे वई मैं तो बि तो शर्माए वठां। मां वज़ीर आहियां, तूं मुंहिंजे गिला कया प्रोग्राम में पंहिंजे में, ठीकु आहे सही आहे? हाणे मां माना तोखे चवां थी त अड़ी तूं पाण खे सम्झे जा थी न्यूज़ कास्टर एंकर पर्सन, तूं मुंहिंजे मां वॾी वज़ीर आहियां, इतलात जी आहियां, फलाणे जी आहियां। सही ॻाल्हि आहे। तूं तुंहिंजी हिम्मत कीअं थिए तूं मुंहिंजे लाइ ईअं ॻाल्हायो आहे? सही आहे? सही ॻाल्हि तूं माना ईअं बाक़ाइदा मूंसां झेड़ो कजाए, लिहाज़ सफ़ा न कजाए। लिहाज़ करणो हूंदो आहे असांखे। न लिहाज़ न कर। अॼुकल्ह लिहाज़ नथा करनि त पोइ उन्हनि एंकर से वरी ॻाल्हियूं थियूं थियनि। ताज़ो आपा फिरदोस खे तव्हां ॾिठो हूंदो त आपा फिरदोस वारो जेको इहो क्लिप वायरल थियो, हिन खां पोइ वधि में वधि जेके ॻाल्हियूं ॿुधणियूं पयूं हिन एंकर खे, त एंकर कुझु छो न पियो करे? सभु कुझु थिए पियो त एंकर छो न पियो कुझु करे? चङो हाणे शुरू कयूं। अरे नाजिया, तुंहिंजी हिम्मत कीअं थी आहे तूं एंकर पर्सन शी करे मुंहिंजे बारे में तूं ग़लति अफ़वाहूं थी हलाईंदी हुते पई टीवी ते? मासी कमु आहे असांजो, ऐं तव्हांखे जेकॾहिं लॻे थो त उहा ग़लति अफ़वाह हुई त अची करे मूंसां ॻाल्हायो। मां तव्हांखे केतिरी बार केॾा भेरा फोन कई त अचो पंहिंजो मौक़िफ़ ॾियो, पंहिंजो मौक़िफ़ ॾियो। तव्हांखे टाइम कोन्हे, टाइम न पोइ जल्दब, सिंधीअ में चवंदा आहिनि जल्दब। तूं मूंसां ॻाल्हाए, तूं मूंसां ॻाल्हाए कीअं थी? चई मां तोखे जल्दब ताक़त जी ॻाल्हि आहे न, पावर जी। अॼुकल्ह वज़ीर इहे वज़ीर तव्हांजी हुकूमत ख़तमु थींदी, वज़ीर विया, मीडिया वारा रहणा आहिनि सदा। जंहिंखे रहणो आहे पावर में न, हुनखे मीडिया वारा त ठाहे रखणी पवंदी आहे। मासी इहा कम जी ॻाल्हि थी। मूंसां ठाहे रखंदो टीवी ते सुठो नज़र ईंदो, ठाहे न रखंदो पोइ हाणे तव्हांजी मर्ज़ी आहे। तूं मूंखे धमकी थी ॾे पई? जेको सम्झो जेको सम्झो। मां तोखे ॿुधायां थी, जो ॿीहर मुंहिंजे बारे में तूं का न्यूज़ नशर कई आहे त मासी मोरान जो ज़ाइफ़ाणो सींध थी आहे, ज़ाइफ़ाणी सिंधी चइबो आहे न, चैनल मां कढाए छॾी। मासी ही खोड़ तरीक़ा अथव, उहे कयो वञी। न त धमकियूं ॾियो था त हीअ जेका तव्हांजी फोन हले थी न, मां रिकॉर्ड कई थीमांव, सुभाणे इहा एडिट करे कटे सुभाणे हलाईंदीमांव न, त अलाए किथे पहुचींदे, नौकिरी बि वेंदी, उहिदो बि वेंदो, त वरी मिलंदव बि न। मां त मज़ाक पई कयां तोसां, पोइ ॿियो ख़ुशि लॻी पई आहे। ॿ टे ॿियूं बि ठाहे न अहिड़ियूं मूं ते गंदियूं ख़बरूं, सुठो लॻंदो आहे। बाक़ी ॾाढियूं पर तुंहिंजूं जेके गंदियूं ख़बरूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि मूंखे, त इहे कंदी कर, मूंखे फेम मिलंदो आहे हिन मां। अच्छा, मूंखे हाणे हुननि चयो आहे तोखे हाणे माना सूबाई मां जेको आहे फेडरल में शिफ्ट था कयूं। महिरबानी तव्हां एतिरो अॼुकल्ह ईअं ई थिए थो त माण्हू ईअं ई शिफ्ट था थियनि मथे, हा न? फेम कंट्रोवर्सी थिए न, कंट्रोवर्सी थिए। अफ़सोस आहे पर कंट्रोवर्सी त माण्हू मथे वञे थो। सही ॻाल्हि। पर नाज़िया कॾहिं कोप वोप खपाए? न, कपिड़ा अॼुकल्ह। अच्छा, कपिड़ा खपाए थी, माशाल्लाह। इहो बि मां तोखां अॻिते बि सवाल कंदसि, माना कोप कॾहिं ज़िंदगी में न खपाए? न करे मौक़ो न मिलियो आहे। छो भला एॾो इहो माना तूं महरूम छो रहिजी वई? तूं माशाल्लाह डिग्री कई आहे, एमए इंग्लिश अलाए कहिड़ा कई वेठी आहे, बाक़ी कोप खपाइण जो हाणे कॾहिं कॾहिं असांखां, मां त न कंदी आहियां, पर कॾहिं कॾहिं असांखां जेके वॉइस ओवर अचनि था न, उहे इहे हूंदा आहिनि त चांहि कोप न, पर चांहि जी पती खपायो। अच्छा, इन अहिड़ा वॉइस ओवर हूंदा आहिनि या अहिड़ा इश्तिहार असां वटि अचनि था न, त हुन में इहो हुजे थो, जेके न्यूज़ जे विच में हलनि था या जेके एंटरटेनमेंट साइड ते हलनि था, वफ़का जेके हूंदा आहिनि, क्रीम्स आहिनि या चांहि जा, हा बिल्कुल, जेके वफ़का हूंदा आहिनि, हा बिल्कुलु, उन्हनि वफ़कनि में इहो घणो कुझु थिए थो। ॿुधाए थोरो भला प्याला व्याला मासी चई ॾेखारे मूंखे। मां न्यूज़ जो माण्हू आहियां, शो जो माण्हू आहे, त मूंखे सियासी नारा वधीक यादि हूंदा आहिनि, सियासी नारनि जी। चङो भला सियासी नारो ॿुधाए को भला, हिन में कोप खपाए न सियासी नारे में। मिसाल, कोप वठो फलाणे जा कोप वठो, फलाणी पार्टी खे सपोर्ट थी कया हुआ। सभ खां पहिरियां नाज़रीन तव्हांखे घबराइणो न आहे,
घबराइणो न आहे। ऐं जेके कोप ॾिसो था मूं वटि, जेके कप ॾिसो था, इहे सभु तव्हांजी जेके बि मुसीबतूं आहिनि, मसइला आहिनि, ज़िंदगीअ जूं परेशानियूं आहिनि, अटो महांगो, खंडु महांगी, तेल महांगो, CNG कोन्हे, उन्हनि सभिनी मसइलनि जो हल अथव हीअ चांहि। ऐं हीअ चांहि जो लाइ जेको कोप मां ॾियां थी तव्हांखे, कोप वठो ऐं उनखां पोइ पंहिंजी मस्तीअ में अचो ऐं पंहिंजी ज़िंदगीअ में तब्दीली आणियो। PTI जी कैंपेन थी वई। कोप सोचींदो हूंदो एॾो टैलेंटेड तो आया ई न जेतिरो नाजिया मूंखे एॾो ॿुधाए वई आहे। चए भला कोप खपाइण जो वॾो सुठो एक्सपीरियंस लॻी थो तव्हांखे। बिल्कुलु मूंखे लॻे न कपाइण जो एक्सपीरियंस न, कोप खपाइण जो एक्सपीरियंस न आहे, पर हाणे सेल करे सघूं था शयुनि खे। अच्छा भला कपिड़नि जो ब्रांड तूं ॿुधायो तव्हांखे पंहिंजो आहे, उहे भला आइडियो कीअं आयो, छो आयो? माना छो हिकिड़ी न्यूज़ कास्टर आहे या न्यूज़ एंकर पर्सन आहे, उहा कपिड़ा छो थी खपाए? अच्छा कपिड़ा हाणे मासी जा कपिड़ा मां ॾिसंदी आहियां त मासीअ खे बि ॾाढो शौक़ु नज़र ईंदो आहे, हिक खां हिकु कपिड़ो पायां, पोइ न थोरी तारीफ़ बि थिए। ऐं पर इहा दिलि सां आहे माण्हू ॾिसंदा त हीअ कपिड़ा हीअ सॼियूं शयूं, त ईअं हर माण्हूअ खे, हर औरत खे, हर छोकिरीअ खे इहे शयूं वणनि थियूं, जंहिंसां हू अञा सुहिणी लॻे, अञा सुठी लॻे, प्रेज़ेंटेबल लॻे। ऐं जीअं मासी अव्हांखे पंहिंजे सकाफ़त सां, पंहिंजी ॿोलीअ सां, माण्हुनि सां प्यारु आहे, मूंखे बि आहे। ऐं त पोइ इन जे करे ऐं हीअ बि मुंहिंजे पंहिंजे ई हुनजो आहे माशाअल्लाह ज़बरदस्त जेका डिज़ाइनिंग आहे। त हाणे उन में शौक़ु इहो बि हो त पंहिंजी कल्चर खे बि अॻियां आणियूं। गॾोगॾु इहा ज़हन में ॻाल्हि आई त जेके असां वटि जेके कमु कनि थियूं, हथ जो हुनर या इन टाइप जो जेको ॿियो कमु थिए थो, उन्हनि सां हिकिड़ी वॾी नाइंसाफ़ी थिए थी। मासी जी नज़र में बि आई हूंदी त नाइंसाफ़ी आहे त हू वीचारियूं ठाहिनि थियूं, जेका एॾी सॼो ॾींहं जी महिनत जे करे उन्हनि खे उहो मिले कोन थो। इहा हिकिड़ी कोशिशि हुई। ऐं हिकिड़ो जॾहिं असां हिन ते कमु कयोसीं त ख़बर पई, हिकिड़ो रीज़न त इहो आहे त ज़ाहिरी ॻाल्हि आहे थर्ड पार्टी हुन में इन्वॉल्व आहे। हाणे जेको टीं धुर इन्वॉल्व आहे त उहा वधीक थी खणे शेयर ऐं हुननि खे घटि थी रहिजी। हिकिड़ो ॿियो बि नज़र आयो त असां वटि हाणे इहो आहे त हाणे वक़्त सां गॾु ट्रेंड्स बदिलजनि था। अलाए मासीअ खे सम्झ में अचे थो हाणे मां या ट्रांसलेशन सोचियां? न मां सम्झाए थी, मां वॾी रुलियल पिनियल आहियां, मूंखे तूं ईअं न सम्झो। ठीकु आहे। त पोइ जी वक़्त जा जेके बदिलजंदड़ अंदाज़ आहिनि, उन्हनि सां गॾु हलंदे इहो बि ॾिसां ॾिठोसीं त जेके उन्हनि जो कमु इन जे करे बि अॻियां या ॿाहिरियां घटि थो पहुचे, छाकाणि त हू ट्रेंड सां मुताबिक़त नथो रखे, गॾु नथो हुजे। जीअं असां वटि कोट्स ॾाढा हलनि था, अपर्स जंहिंखे असां चऊं था उहे हलनि था, श्रग्स हलनि था, इन टाइप जूं मुख़्तलिफ़ शयूं आहिनि, कोट्स, जैकेट्स, इहे हाणे आमतौर ते माण्हू वधीक पाइनि था। इन टाइप जा जेके थोरा शहरी ट्रेंड्स ऐं उन्हनि जो हुनर जेको आहे, महिनत, इहो मिक्स कंदी आहियां। वाह छोकरी वाह। इहो शइ जीअं दुनिया जे साम्हूं सकाफ़त बि अचे, हुननि जो बि भलो थिए ऐं ॿिया माण्हू ॿाहिरि पाइनि बि। माना 2 in 1 कमु थी करे तूं। हा इहे चई सघिजे थो। न तमामु सुठो। ऐं कपिड़नि जो ब्रांड थी करे मां ॾींदमि मासी, बिल्कुलु इरादो आहे, बिल्कुलु इरादो आहे। कयां तो वांगुरु तूं बि माशाअल्लाह पंहिंजा कपिड़ा न ड्रेस ॾाढी सुठी पाती आहे। न थैंक यू। जेको तूं हार पाया आहीं त मना ॼणो आइज़ा ख़ान खे मारियो बीठी आहे तूं, वो बि हार जे करे वेचारी सॼे ड्रामे में मुड़ुस मटाए वई। एॾी किनी छा वेही चवांसि, पर ॾाढी सुठी छोकिरी आहे। अच्छा हिते वरी शुरू थी वेंदव हू मुख़्तलिफ़ तव्हांजे ख़िलाफ़ वरी कंट्रोवर्सी ॿी शुरू थी वेंदव। न मुंहिंजी दोस्त आहे, मां जो बच्चो असांजे साम्हूं वेचारा वॾा थिया। हा इहो त आहे, इहो त आहे। मां सां हाणे कहिड़ियूं कंदी। हा इहो त आहे। हिनजी माउ वेचारी ग़रीब हूंदी, मां ॾींदी, कॾहिं अटो वठण ईंदी, कॾहिं चीनी वठण ईंदी। मां चीनी न सम्झंदी, मां चीनी छा, चीनी माण्हू ॾिया तोखे, मां काॾो आया। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। चवंदी मासी मेरे को खंडु ॾियो, सिंधी न ईंदी आहे ॻाल्हाइण, पोइ ईंदी माखो इहो कॾहिं कॾहिं अटो वठी वञी। माचिस जो बाकस जी तीली बि माखो वठण अचे। हाणे त आइज़ा ख़ान चई त आया आहीं मां, सही ॻाल्हि आहे, मेरे पास तुम न फलाण न अलाए छा। अच्छा भला ॿ टे डायलॉग थी ॾियां पई, उहे तूं माना ॾिसां तुंहिंजी एक्टिंग, माना मां आखे तूं एॾी माशाअल्लाह ख़ूबसूरत छोकिरी आहे, तूं एक्टिंग में बि अचु। अच्छा हीअ कॾहिं कॾहिं असां एक्टिंग कंदा था। हाणे तूं एक्टिंग कर, न्यूज़ में बि एक्टिंग थींदी आहे, न्यूज़ में बि एक्टिंग थींदी आहे, न्यूज़ में बि थींदी आहे एक्टिंग अॼुकल्ह। हे मशहूर डायलॉग आहे दीपिका फड़ूकून जो। अच्छा दीपिका फड़ूकून मांखे जेको ईंदो अड़ा पढ़ियल माई के छा कया। न इहो ई सही आहे, है न, मैं भी बुद्धि चेंज करे छॾे। हा हाणे मतां उनखे नालो वड़ी वञे चए त मां फड़ूकून आहियां, इहो ई कयां छा करे। एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू, सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर, हर औरत का ख्वाब होता है एक चुटकी सिंदूर। केमिरो तुंहिंजो हे आहे, इन्ही में ॾिसी चवंदी त माना सुठो लॻंदो। इनखे कीअं चवणो आहे, मतिलबु इन में जेको तोखे सुठो लॻे। हिकिड़ो त इहो बनाई अंदर जी औरत में आवाज़ कढ, एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू।
न्यूज़ पर स्टाइल में ॿुधाए सघां थी। अच्छा न्यूज़ चङो पर न्यूज़ में वरी नवां हूंदी त न्यूज़ में इहो डायलॉग की चवंदा ब्रेकिंग में चई सघूं था। हल चओ ॾिसां नाज़रीन तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं, तव्हांखे अपडेट कंदासीं। कराची मां इहा ख़बर तव्हांखे ॾींदासीं त एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू, ये अहम ख़बर तव्हांखे ॿुधायूं पिया। उहे नाज़रीन जिन असांखे हाणे जॉइन कयो आहे, हिकु भेरो ॿीहर उन्हनि जी ॼाण लाइ तव्हांखे इहो ॿुधाईंदासीं त एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू, उन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं। रमेश बाबू असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। रमेश बाबू छा अपडेट्स आहिनि? एक चुटकी सिंदूर जी कीमत आख़िर मार्केट में हले छा पई? अॼु इहो जेको आहे भेण, इहो एक चुटकी सिंदूर जी जेका कीमत आहे उहा सुहागन के सर का ताज होता है एक चुटकी सिंदूर, और हर औरत का ख्वाब होता है एक चुटकी सिंदूर। बाक़ी जेको आहे इहो सिंदूर मिले थो अलाए नथो मिले, माइन खे शार्ट थी वियो आहे बेकब वांगुरु। ॿियो इमरान ख़ान हुकूमत में जेको आहे सिंदूर महांगा करे छॾिया आहिनि। सिंदूर महांगा थी विया आहिनि। हा बिल्कुलु, इहे तफ़सीलात आहिनि। इहे ई तफ़सीलात आहिनि। वॾी महिरबानी रमेश बाबू, वॾी महिरबानी। चङो मज़ो अची वियो। आम डायलॉग खे तूं माना ईअं अलाए छा करे छॾियो। इहो मूंखे आइडियो सुठो ॾिनो आहे। तूं पहिरियों छो न इहे तूं पहिरियों अचे त सभिनी न्यूज़ वारा जेके प्रोग्राम कनि इहे क्या हाल आहे। चङो भला हिकिड़ो गानो ॿुधी वठूं, बिल्कुलु पोइ वरी कचहरी जारी कंदासीं। ॾाढो मज़ो पियो अचे नाज़िया सां कचहरी कंदे, ऐं ॾाढी इंट्रस्टिंग पर्सन आहे। माना ॾिसो था पिया हूं तव्हां हिनखे रुगो वेलकम बैक नाज़रीन। तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन, ऐं मूंसां गॾु जेका गेस्ट मौजूदु आहे नाजिया मीर। नाजिया इहो तमामु सुठो माना तूं जेको आहे ब्रेक खे वञण खां पहिरियों जेको आहे तूं असांखे ॿुधायो एक चुटकी सिंदूर की कीमत तुम क्या जानो रमेश बाबू, ऐं रमेश बाबू खे तूं लाइन ते वरितो, मुंहिंजी दिलि ख़ुशि वई, मां एॾो ज़बरदस्त मज़ो आयो। हाणे ॿियो मां तोखे डायलॉग थी ॾियां। अञा ॿिया बि आहिनि? मज़ो अची वियो आहे न, त हाणे ॿ टे ॿिया बि ॾींदासीं न। अच्छा ओके ठीकु आहे। वॾेरा न वेंदे मां तोखां हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदसि। वॾेरा न वेंदे मां तोखां हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदसि। इनखे बि न्यूज़ वारे अंदाज़ में चवणो। कीअं थी पढ़े पई हिनखे। ऐं नाज़रीन हिकु ॿी ब्रेकिंग न्यूज़ तव्हांखे ॾींदासीं। रमेश बाबू असांखे अपडेट कयो सिंदूर जी क़ीमत जे हवाले सां, ऐं हिकु ॿियो वॾेरे जो मामिलो आहे जेको मां सां शेयर कंदासीं। वॾेरा न वेंदे तोखां हिकु हिकु ज़ुल्म जो हिसाब वठंदासीं। ही नाज़रीन अहम मामिलो मां सां शेयर कयूं पिया, तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। इहा हैदराबाद जी ख़बर आहे। हैदराबाद जो ही वॾेरो आहे जेको ज़ुल्मनि जो हिसाब न पियो ॾिए माण्हुनि खे, ऐं माण्हू हुनखे ज़ुल्मनि जो हिसाब उनखां वठणु चाहिनि पिया। उन हवाले सां वॾेरे सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पर वॾेरे जी मासी आहे असां सां फ़ोन ते, त वॾेरे जी मासीअ खां पुछूं था त हुननि वॾेरे खे आख़िर अहिड़ो छो बणायो आहे। जी मासी, ही वॾेरो आख़िर ईअं जेके हरकतूं करे पियो उनजो छा कारण छा आहे? आई वॾेरे जो दिमाग़ ख़राब आहे। वॾेरो ॾाए अलाए छा आहे। बापा जे घर जी वॾेरी पाण आहे, मां हिनखे मञा ई नथी। कल्ह कपिड़ा फाड़ींदो आयो आहे, मासी मूंखे जेको आहे नाजिया मीर न्यूज़ में खयो आहे। हाणे मां वॾेरा छॾिया थो पियो, हाणे मां सुधरी वियो आहे। हाणे मां बसि मां बि ॾिसां को प्रोग्राम कंदो। हिन खां त जहिड़ो हर को बसि जेको घर उथे थो त प्रोग्राम करण बि थो पिया। त इहे ॻाल्हियुनि बारे तूं ॿियो मां तोखे छा अपडेट कयां। वॾी महिरबानी मासी, बसि असां दुआ कंदासीं, उमेद रखूं था त मासी वॾेरे खे थोरो सेखारींदी। न न बिल्कुलु सेखारींदी, अहिड़ो सेखारींदी जेको बुरो करे ॿार ॾिसां। इज़त ग़लति ॾिनो पर पोइ छा आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे जीअं इज़त ॾियां। अच्छा नाजिया, हाणे जेको असांजो ॿियो डायलॉग आहे उहो आहे फतू त फॾो न त जॾे जो जॾो। फतू त फॾो न त जॾे जो जॾो। न त जॾे जो जॾो। हाणे ही त पाण ई हुआ फतू त फॾो न त जॾे जो जॾो। इनजो मतिलबु छा आहे? इन जो मतिलबु इहो हिकिड़ो डायलॉग आहे जीअं अॼुकल्ह तकिया कलाम, माना हिकिड़ो कैरेक्टर आहे जेको रोज़ चवंदो इहो आहे फतू त फॾो न त जॾे जो जॾो। मासी जो तकिया कलाम आहे फतू त फॾो न त जॾे जो जॾो। हा मासीअ जो आहे? मासी जो न आहे, मासड़ जो आहे इहो। फॾू जेको फतू आहे उहो मासड़ आहे। त मासड़ खे इहो ॾियूं था त उहो पाण ई चए। न न उहो तव्हां हीअं कयो न, बसि उहो तव्हां न्यूज़ ॿुधाए छॾियो, कंहिंखे लाइन वाइन ते न वठो, त वरी ॿिया बि तव्हां को डायलॉग चवरायो, माना मज़ो पियो अचे न। फतू त फॾो न त जॾे जो जॾो। त फॾो न त जॾे जो जॾो। बसि मासी कमाल थी करे। मां सोचां थी हाणे तव्हांजी फील्ड में अचां। बसि अची सघो था। पर मां 30 जोड़ा न्यूज़ वारा जा कीअं पूरा कया। इहो वॾो कपिड़नि जो जेको कंदा हो न, मां इहो न करे सघंदी। न रुगो कपिड़ा, पर कपिड़नि सां गॾु ॿियूं शयूं बि हुजनि थियूं न। अच्छा मेकअप हुजे थो, कपिड़ा हुजनि। मेकअप त खणी टीवी वारा पाण कराईंदा, पर उन सां गॾो गॾु उन जा कुझु लवाज़मात थियनि था, ज्वेलरी थिए थी, ॿियूं शयूं थियनि थियूं, उहो बि करणा पवंदा आहिनि। हाणे हे सची थी ॿुधाए, मां कंहिंखे न ॿुधाईंदी आहियां,
पर ये जुती जेका आहे मुंहिंजी इहा मां पहिरीं एपिसोड खां पाई थी अचाए शायद मां माना न्यूज़ कास्टर त कोन त 3 जोड़ा वठी रखा हिकिड़ी जुती 50 जोड़े ते पाए चुकी आहियां पर अॼु ताईं कंहिंमें हिमत न आहे मूंखे चवण बस जुती त मटाए जुती त मटाए अॼु ख़बर ध्यानु न वियो हूंदनि अॼु ख़बर पइजी वञे मास्टर में सॼो ज़ाहिर आहे पाण वेठी ॾिसां थी पई जुती चेंज थी वेंदी या वरी मस्जिद जो हिकिड़ो चकर हणी अचो मस्जिद में माइन जी जुतियूं काथे थियूं मिलनि न त मां वस्तु घटायां मां हर मस्जिद मां रोज़ हिकिड़ो जोड़ो खणी अचां ओ दरगाहूं बि आहिनि अच्छा दरगाहूं इहो मूंखे आइडियो न आयो अॼु ताईं दरगाहूं कोई नवां आइडिया ॾे थी मूंखे हिकिड़ो न्यूज़ वारो दरगाहूं बि आहिनि उते वेंदो त उते जुतियूं जाम बसि हाणे मां दरगाह ते आहियां अलाह साईं मूंखे दरगाह ताईं पहुचण जी तौफ़ीक़ ॾिजाए हाणे नयूं जुतियूं चोराईंदसि न त सस्ता बाज़ार आहिनि लुंडा मार्केट्स आहिनि खोड़ आहे खोड़ शइ मुंहिंजी पेर जी साइज़ बि अहिड़ी आहे न लुंडन में मिली नथी ठाराइणो पवंदो ठाराइणो हथ सां ठाराइणो पवंदो मतां का दरगाह ते मां जड़ी अची वञे वॾे पेर वारी ज़रूर चक्कर अलाह साईं अहिड़ी का वॾे पेर वारी मोकिल दरगाह ते चक्कर हणो चक्कर वारी हा बिल्कुलु ज़रूर अच्छा भला मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए जेकॾहिं तव्हां निंड में उथो फलाणे एक्टर हुजो माना त पहिरियों कमु कहिड़ो कंदव मतलब पाण नाज़िया मीरी न मिसाल निंड में उथे थी ॾिसां अड़ी मां त अॼु आलिया भट्ट आहियां अच्छा आलिया भट्ट त पहिरियों कमु कहिड़ो कंदी आलिया भट्ट आहियां त पोइ पहिरियां कोशिशि कंदमि त फोन ई खणंदमि मूंखां सब कोई फोन ई खणंदो हूंदो आलिया भट्ट अच्छा ख़बर पवंदी आलिया खे फोटो करे वई आलिया भट्ट जी ॾिसो था भाई तू त अलाह सो आलिया खे पाकिस्तानी वारी सिंधी करे वई आहे सिंधी करे ॾिसो इहो असर अथव आलिया पहिरां त यकीन कोन ईंदो त ही छा थी मां आलिया आहियां छा थी वियो इहो ई लॻंदो ख़्वाब थी ॾिसां ख़्वाब थी ॾिसां आलिया ऐं पोइ वरी अगरि यकीन अची वियो त पोइ ॾिसबो त आलिया छा थी करे अच्छा पोइ उन ते सोचबो अनुष्का शर्मा छा थी करे मैच ॾिसंदमि अल्लाह उथी करे रिमोट ऑन करे हां कोहली आउट थियो 0 ते हल सुब बीर अच्छा भला दीपिका पड़ुकून दीपिका मांखे माफ कर जॾहिं सॼी थी प्रोग्राम मां ॿुधाई थी आहे फीडबैक ॾींदी आहे मांखे चवंदी आहे मासी वञी ॾिसंदी आहे तुंहिंजो प्रोग्राम लाइक ॾाढो कंदी आहे मांखे चवंदी आहे मासी मुंहिंजी ख़्वाहिश आहे मां पाकिस्तान अची करे तोसां मिलां पर मूं वटि 2 बुखा थिया ॾिसे थी आई बिज़ी लॻी पई आहे सही ॻाल्हि आहे दीपिका अलाह दिलि न लाइ मुंहिंजी राणी मूंखे जॾहिं टाइम मिले मां तोखे पाण ॿुधाईंदसि पाण घुराइजोसि केॾी हा घुराईंदी ॾिसे थी यको यकी ॾिसे थी इहा ॻाल्हि मूंखे कंदी आहे न पोइ दीपिका जे बारे में दीपिका थी त छा कंदी आहे दीपिका थी त छा कंदमि दीपिका थी इहो कंदमि जो दीपिका जो सोचो कोन्हे दीपिका जो कद घणो वॾो आहे सैंडल लाइ रखजांइ उथण सां हा सैंडल लाइणो पवंदो सही ॻाल्हि आहे छो त दीपिका मां ॿुधो आहे ईअं बेड ते सुम्हंदी आहे त सैंडल पातल मूं त थोरी घटि लॻाए बेड ते घणी वेझी थी लॻे मूंखे दीपिका मां हा न लॻे थो राब्तो रहे थो व्हाट्सएप ते रोज़ मूंखे कॉल कंदी पोइ सुम्हंदी आहे वीचारी अच्छा चवंदी आहे वासी मूंखे निंड रणवीर खे न ॿुधाईंदी हूंदी रणवीर खे छा ॿुधायो त मुड़ुस सां एतिरो तालुक न आहे जेतिरो मां सां रणवीर सां त हाणे 2-3 साल थिया शादी इहो त आहे इहो मां सां त मुंहिंजो पुराणो आहे लिंक पुराणो अथसि सही ॻाल्हि आहे भला अलाह तोखे सैंडल लाईंदसि हा अलाह तोखे नेकी ॾे या ॿी कहिड़ी आहे काजल सुठी आहे काजल मूंखे पाण बि पसंदि आहे सुठी आहे पर उहा पहिरियों कमु कहिड़ो कंदी इहो ॿुधाए न पहिरियों कमु कहिड़ो कंदी निंड में उथण खां पोइ हुलियो ठीकु कंदी एॾी ख़राब आहे हुलियो ठीकु कंदी पियो न लॻे थो वार थोरा कर्ली लॻंदा आहिनि हाणे त हुन ठीकु कराया आहिनि थोरो घणो हुलियो ज़रूरी आहे राखी सावंत राखी ते मसला ॾाढा आहिनि राखी सां पर नेचर वाइज सुठी आहे त राखी उथी करे को मसलो यादि ईंदो त पोइ हुन ते तबसरो कंदी न रोईंदी रड़ियूं कंदी या कंहिंखे फोन कंदी मांखे वीचारी रोज़ इलाज कंदी आहे मांखे केटीएन न्यूज़ ते को प्रोग्राम वठी ॾे मां चयो मां ॻाल्हाईंदसि नाजिया सां चवां नाजिया खे न्यूज़ त चाहे थी छा अलाए न्यूज़ चए थी मां न्यूज़ ते छा कंट्रोवर्सियूं क्रिएट कया मां चयो असां वटि उहो सिस्टम न आहे अच्छा पर चए पई मांखे केटीएन ते कमु वठी ॾे मां त हाणे आहियां पर माना हू हुनखे ख़्वाहिश आहे त मां केटीएन न्यूज़ ते कमु कयां पोइ मिलंदुसि चांस न्यूज़ ते हेॾे मिली सघे थो न्यूज़ ते बि मिली सघे थो वरी अहिड़ो को प्रोग्राम डिज़ाइन करिणो पवंदो कॉन्ट्रोवर्सी वारो असांजे माण्हुनि खे उहे कॉन्ट्रोवर्सीस वधीक वणंदियूं आहिनि हा न भला रानी मुखर्जी जो बि इहो आहे त फोन ॾिसंदी लॻंदो हुन कमु घणो मिले थो त उहो फोन चेक कंदी पंहिंजो न अच्छा ॿिए कंहिंजो
ॿिए कंहिंजो फोन चेक कंदी रानी ॾिसे थी छा थी चवई पाण घटि कम थो मिले कम घटि थो मिले रानी प्रोड्यूसर सां शादी करे वेठी आहे छा वधीक आहे हा न वो मालकियानी थी वई हाणे हुनखे कम जी ज़रूरत आहे अच्छा हे मां कुझु गाना थी ॿुधायां तोखे कंहिं मशहूर माण्हू खे डेडिकेट करणा ईअं न थिए मुंहिंजे फलाणे चाचे खे मिसाल न हूअं त माशाल्लाह तुंहिंजो चाचो असांजे सिंध जो फ़खुर आहे पर हिकिड़ो हूंदो आहे न हाणे मां चवां मुंहिंजे फलाणे चाचे खे डेडिकेट थी कयां त माण्हुनि खे कहिड़ी ख़बर त चाचो केरु आहे मशहूर माण्हू मासीअ खे कयां के एक्टर खे कई के एक्टर खे के न्यूज़ कास्टर खे सही आहे पहिरियों गानो आहे सूंह जी राणी तूं अल्लाह माणी तूं है पारस जहिड़ो प्यार सूंह जी राणी तूं असांजे पंहिंजनि मां ई पंहिंजनि में चैनल मां बाक़ी छा परावर खे वञी ॾेई छा थिए तोहफ़ा असां वेठा हुजूं बुख ते तूं भत ॿाहिरि खे ॾेई न त उहो त मासीअ खे चवंदमि मां त सिंध जी मासी आहे त सूंह जी राणी मासी तूं माना मुंहिंजो घोट मासीअ ॾे जेके बि अचनि था मूंखे सूंह जी राणी था चई वञनि पर मूंखे गुरूर नथो अचे तॾहिं बि अच्छा ॿियनि बि इहो ई चयो आहे मूंखे ॿुधायो जवाब छा कयां मां हुस्न जी देवी थी वई आहियां जवाब चेंज कयां पोइ मासी अच्छा जवाब न मूंखे को मसइलो न आहे ख़ुशि आहियो हल ठीकु आहे ठीकु आहे ॿियो गानो आहे ओ साथी तूं ई ता ज़िंदगी इहो कंहिंखे डेडिकेट कंदी आहे ओ साथी तूं ई था ॾिसां तव्हां चयो आहे त हाणे माण्हू मशहूर हुजनि हा न मशहूर खे चवंदी न बाक़ी पंहिंजे चाचनि मामनि खे बि नचो पंहिंजनि माण्हुनि खे बि नचो त पोइ हाणे अगरि को आहे स्पेशल माण्हू त उनखे चई सघे थी साथी जो गानो आहे सेलिब्रिटी दोस्त जेके बि दोस्त आहिनि सभिनी खे चवां थी उहे सभु दोस्तनि जे लाइ इहा ई फीलिंग्स हूंदियूं आहिनि त तव्हां आयो दोस्तनि सां ज़िंदगी पूरी आहे त दोस्तनि खे चवंदमि सभिनी खे डेडिकेट नालो वटि मां ईअं न इहे जवाब मूंखे न दोस्त खोड़ सियासी जवाब हाणे हिकिड़े दोस्त जो नालो खणंदा त ॿिया नाराज़ थींदा ख़ैर आहे नाराज़ थिए त पोइ छा आहे ऐं उहे मशहूर बि कोन्हनि अच्छा न आहे हल नालो खण पोइ मशहूर न हुजनि मशहूर कोन्हनि न हिन जे करे त खोड़ माण्हू आहिनि ज़िंदगीअ में पर मां अदीबा तौबा कई भेण बसि मूंखे न ॿुधाए तूं नालो अच्छा टियों सवाल मां तोखां पुछां थी कंडीशंस आहिनि न मासी कंडीशंस आहिनि त हाणे माण्हू सोचींदो त मां बि वॾो वसु थी कयां त छोकिरी नालो खणे पर छोकिरी बि पढ़ी आई आहे अलाए छा अॼु नालो न्यूज़ जा माण्हू आहियो मासी न्यूज़ जी माण्हू न्यूज़ जे माण्हुनि जो कमु आहे कढणु इंफॉर्मेशन मां बि ॿुधायां थी मां न्यूज़ वारे माण्हुनि जो कमु न आहे अच्छा न मां बि गिला में कई आहे हिन खां पहिरियां ख़बर हुजे त प्रोग्राम खां पहिरियां मैच फिक्स कयूं आहे अच्छा न लिफ़ाफ़ो तूं बि वठंदी आहे छा अॼुकल्ह मशहूर आहे साफ़ लिखा अञा ताईं के ॾिनो न आहे मां बि न ॾींदी आहियां त तोखे ॾेई छॾियां ख़ाली हिकिड़ो लिफ़ाफ़ो अञा ताईं के न ॾिनो आहे अच्छा हे जेको गानो आहे तूं अॻोणो नहीं वयो बदिलजी आहीं रहियो कुर्ब न तो में साॻो आहे कंहिं ॿधो तोखे बाह में जानी बेवफाई जो धागो आहे कंहिं बेवफा खे डेडिकेट हा ही जेके मुंहिंजे प्रोग्राम जा कुझु गेस्ट आहिनि हाणे जेके जॾहिं कॾहिं कॾहिं इहो थींदो आहे त हुनखे पोज़ीशन नथी हुजे हू बार बार फ़ोन करणु कॉल्स करणु पोज़ीशन खां पोइ बि इहो सिलसिलो हले थो पर कुझु अहिड़ा माण्हू हुजनि था जेके पहिरियां तव्हांखे कॉल्स करे बार बार इलाज कंदा त असांखे प्रोग्राम में घुरायो ऐं वरी कॾहिं जॾहिं तव्हां उन्हनि खे चओ त मां हिते फाथल आहियां मां हीअं आहियां त इहो सभिनी समूरनि गेस्ट जे नाले ते वॾा सियासी जवाब क़ुरान थी मतिलबु नालो कंहिंजो न आहे वठिणो दोस्तनि खे गेस्टनि खे होस्टनि खे माण्हू घणा आहिनि न सवाल मासी इहे कंबाइंड सवाल कलेक्टिव सवाल ब्रेक गुज़रे ॿियो वरी मां चयां त न्यूज़ वारा माण्हू आहिनि न्यूज़ वारा माण्हू कढंदा आहिनि इंफॉर्मेशन माना ॾींदा रहियो इंफॉर्मेशन ॾींदा घटि आहियूं हाणे पंहिंजा सोर्सिस शो कंदासीं इहा ॻाल्हि बि आहे त हिकिड़ो भला गानो ॿुधी वठूं हा ठीकु आहे थोरो छो त तूं बि हाणे थोरो उन में अची वई आहीं तोखे सम्झ में अची वियो त हाणे मूंखे न ॿुधाइणो ब्रेक में त तोखे ॻाल्हि न सभु ॿुधायां थी तूं सभु ॿुधाए अॼु त मां प्रोग्राम ॾेखारियां त नाजिया हे चया आहिनि प्रोमो में लॻंदा त तूं ॾिस थरथला कीअं था मचनि सही आहे माण्हू विढ़ंदा त मज़ो ईंदो सम्झी बुलबुल छेड़ा जंग मचाए तव्हां गानो ॿुधो वरी हिन खां पोइ मिलूं था कचहरी जारी सारी आहे वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन मूंखे वरी मुश्किल सां इहो नालो वठण ईंदो थी हालांकि मुंहिंजे प्रोग्राम जो नालो आहे पर पढ़ियल हुजां अॼु त बबड़ खे बाहियूं ॾियां
मासी रिकॉर्डेड प्रोग्राम के ऑनलाइन ॾियण ज्यादती न ऑनलाइन माना मां ॾिस न माना हाणे ऑनलाइन अची वई आहियां पहिरियों मां ऑनलाइन अची वियो पहिरियों ऑफलाइन हो ऑफलाइन हूंदी हुअसि पहिरियों घर में वञी करे गिला करे ईंदी हुअसि हाणे टीवी ते वेही फुल प्रॉपर गिला ऑनलाइन गिला कंदी आहियां जबरदस्त त जीअं माण्हुनि खे इहो सिखिया ॾेई सघां जबरदस्त छो त माण्हुनि खे अञा उहा प्रॉपर गिला करणु अचे नथी जबरदस्त मुंहिंजो जेको मौक़ुफ़ आहे जेको मुंहिंजो हिन प्रोग्राम करण जो हिकिड़ो वॾो उहो मक़सदु माण्हुनि खे प्रॉपर गिला करणु सेखारणु माण्हुनि खे उन रस्ते ते लॻाइण उन रस्ते ते लॻाइणु मां अकेली बदनाम घणा लॻान माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजो रिकॉर्ड आहे 300-400 खनि लॻी विया आहिनि हां जबरदस्त ऐं मुंहिंजी कोशिश रहंदी त 5-6 हज़ार फिलहाल अञा बरकत पवंदी हा अञा बरकत पवंदी इंशाल्लाह बरकत तव्हां दुआ कंदा कयो दुआ आहे मूंखे हर निमाज़ में दुआ कंदी कर त मासी अल्लाह तुंहिंजे मक़सद में तोखे कामयाब करे न्यूज़ वारनि जी दुआऊं लॻंदियूं आहिनि त उहो कुझु सही न थींदो आहे हूअं अच्छा चवंदा जी ज़िबार कारी त न ही दुआ न हिकिड़ो चवंदा त आहिनि पर हाणे छा करनि वीचारा न्यूज़ वारा वॾा मासूम वीचारा मासूम वीचारा सतायल हा दुख हुयल पर तव्हां ॿियनि खे बि त ॾुख आयो था न तॾहिं पिट लॻी अथव तव्हां न छॾियो आहे को वज़ीर न छॾियो आहे को मशीर वञी वज़ीर आज़म जी गिछी था पकड़ियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे मासी मसला केरु हल कंदो असांखे विच में अचिणो पवंदो आहे मुंहिंजो त हिकिड़ो बि मसलो हलो कोन्हे छो अच्छा मुंहिंजा मसला जुती वारो थी वेंदो दरगाह ते हा न थी वेंदो अच्छा हिकिड़ो ॿियो गानो आहे चरिया चंड खे वणी वेंदे सिंगार न करे इहो कंहिंखे डेडिकेट कंदी हाणे नालो खणो ख़ुदा चरिया चंड खे वणी वेंदे सिंगार न करे एॾा चरिया चंड खे वणी वेंदे सिंगार न करे शेरबानो असांजी ओ उनखे त चए माना त सिंगार घणो न कर कंहिंखे वणी न वञी अच्छा हे ॾाढो सुठो गानो मुंहिंजो फेवरेट आहे तुंहिंजे कपिड़नि जे कलर ते मां इहो गानो लिखियो आहे नासी 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 चोलो पाए पाए घुमे थो ॿुधो आहे इहो गानो कॾहिं इहो इतफ़ाक़ थियो आहे तव्हांजी ज़िंदगी में एॾो वॾो टैलेंट माना जेको उन्हनि शो कयो आहे पंहिंजो गाने वारनि न मां न ॿुधो आहे पर हाणे वञी ॾिसंदा ॿुधजाए इहो गानो वर्ल्ड रिकॉर्ड टोड़े छॾिया त मूंखे त लॻे थो ही कंहिं गाने जी पैरोडी आहे कंहिं गाने जी पैरोडी थी लॻे उहो जेको पापी चूलो हूंदो पापी चूले जी पैरोडी आहे पर ॾिस न उन्ही जो बि पैरोडी कढी आहे असांजा सिंधी केॾा टैलेंटेड न सिंधी ॾाढा टैलेंटेड आहिनि सिंधी ॾाढा टैलेंटेड हिकिड़ो ॾींहुं असां वटि का ख़बर हुजे थी उन जेके मीम्स ठहनि था उहो सिंधी रिकॉर्ड क़ाइमु करनि था मसलनि जो बि कंदा आहिनि हिकिड़ो तव्हांखे यादि हूंदो कुझु वक़्तु हिकिड़ो बिजली जो ब्रेकडाउन थियो सॼे मुल्क में ऐं सॼे हुन मुल्क में हुननि रिकॉर्ड ट्वीट्स कया एतिरा कयूं जो सॼी दुनिया हैरान थी वई त छा थियो आहे सिंध में या मुल्क में अंदरि छा थियो आहे असां सिंधी एॾा टैलेंटेड आहियूं ॾाढा असांखे रुगो चांस मिले बाक़ी टैलेंट असांजो कूट कूट के भरियल आहे कॾहिं कॾहिं न बि मिले तॾहिं बि रस्तो ठाहे वठंदा आहियूं इहा ॻाल्हि ज़रूरी आहे सिंधियुनि जे टैलेंट जी का लिमिट कोन्हे बिल्कुलु त हाणे तूं इहो नासी नासी चोलो कंहिंखे डेडिकेट कंदी आहे नासी जंहिंखे चोलो पातल हुजे अॼु मूंखे पातल आहे त पंहिंजे पाण खे डेडिकेट कंदी आहे पाण खे चवां ज़बरदस्त अॼुकल्ह गानो ॾाढो मशहूर शो जी टीम मां बि मूंखे को नज़र आयो जंहिंखे नासी चोलो पातल हो अच्छा उनखे बि डेडिकेट करे उनजो नालो मुंहिंजे ख्याल में तव्हांजी कोई टीम मां हुया उन्हनि खे बि डेडिकेट कयां थी अगरि जेको बि आहे फलाणा टीरा तोखे इहो डेडिकेट आहे छा यादि कंदे सही ॻाल्हि आहे हिकिड़ो गानो आहे तोखे वठण मुंहिंजा जानी दौलत मां मन साईं दासे इहो कंहिंखे डेडिकेट कंदी आहे ॾाढो सुठो अॼुकल्ह मुंहिंजो फेवरेट आहे मां दाड़ेल सां टेलीटॉक बि कई तमामु अच्छा मां दाड़ेल सां टेलीटॉक कई तमामु अॻे मां दाड़ेल हुई असांजा हिकु रिपोर्टर आहिनि उन्हनि त जॾहिं हिकिड़ी पूरी ऐं उहो काफ़ी उहो वाक़ियो फेमस बि थियो त उन में ईअं थियो त पूरी हिकिड़ी बस हुननि हाईजेक करे छॾी पंहिंजी सिंध जो इहो वाक़ियो आहे पूरी सखर वेझो पूरी बस हुननि हाईजेक करी ऐं दाड़ेलनि आख़िर में इहा ॻाल्हि कई त इहो असां वारो KTN जो रिपोर्टर ॻाल्हाईंदो पोइ असीं कुझु कंदासीं भई पुलिस जे असांजी बीठी हूंदी असांजी KTN जी डिमांड हिकिड़ी त KTN जे रिपोर्टर खे अॻियां मोकिलियो जान मोहम्मद खे इहो असांजी ॻाल्हाईंदो असांखे श्योरिटी ॾींदो त पुलिस कुझु न कंदी त ई असां कुझु अॻियां वधंदासीं या हिननि खे छॾींदासीं यरगमाली बि हुआ हुन में घणा पोइ हाणे ॾिसो ही तव्हां सोचियो त ही रिपोर्टर्स ऐं पोइ एंकर्स जी बि हूंदी बिल्कुलु उहो धाड़ेल सां टेलीटॉक बि थी उहो धाड़ेल जा ॾुख उहे ई हुया जेके असांखे ख़लनायक में नज़र आया या जेके हूंदा आहिनि रिवायती ज़माने जा ॾुख ईअं बि थियो आहे अहिड़े माण्हुनि सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे माशाल्लाह माना तूं को कमु न छॾियो आहे माना दाड़ेलनि सां बि तूं ॻाल्हाए चुकी आहे फलाणी MPhil कई आहे इंग्लिश में फलाण कयो आहे जर्नलिज़म कई आहे न्यूज़ पढ़ी आहे एंटरटेनमेंट में शोज़ कया आहिनि
बस पोइ हाणे तूं हिते छो आहे माना दुनिया छॾे हली वई तूं कम त पूरा करे वई आहे सॼा इहा ॻाल्हि सही आहे हा न माना को दुनिया में कम तूं न छॾियो आहे हाणे कुझु बचो आहे हाणे करण जे लाइ न कंदासीं अञा बि आहिनि माना शयूं हले पई कोरोना सां मुंहिंजी वैक्सीन न कराई आहे मां अच्छा वैक्सीन न कराई आहे वैक्सीन कराइजांइ बि न पोइ वरी जल्दी एक्सपायर न थी वञे अॼुकल्ह इहो माना हले थो न माण्हुनि में त सही ॻाल्हि आहे इहो मसइलो आहे अच्छा भला हिकिड़ी मूंखे ॻाल्हि ॿुधाए अगरि तोखे वज़ीर आज़म कयां डायरेक्ट ॾिसे थी न्यूज़ कास्टर में वज़ीर आज़म थी कयां इहो सिर्फ़ु मुंहिंजे शो में थींदो आहे हिते जेतिरा बि शो हलनि था कंहिंमें इहो न आहे मूं वटि स्पेशल ऑफर हूंदी आहे माना वज़ीर आज़म थियो कंहिंखे घणनि खे मां वज़ीर इतलात करे छॾींदी आहियां कंहिंखे वज़ीर फलाण करे छॾींदी आहियां माना तोखे मां वज़ीर आज़म थी कयां डायरेक्ट त अगरि थी वञे त फलाणनि माण्हुनि खे कहिड़ा उहिदा ॾींदी आहे मानूर अज़ीज़ जेका न्यूज़ कास्टर आहे यूथ वारो खातो नौजवाननि जी भलाई वारो खातो अच्छा माना वेलफेयर वारो कुझु वेलफेयर वारो नौजवाननि जो रिलेटेड शहरबानो खे ॾींदमि मां ही असांजो जेको खातो हुजे थो शहरबानो खे सोचां कम्युनिकेशन जो कम्युनिकेशन जो अच्छा इहो ॿिए के बि माना ॾिनो आहे मां ॿ टिनि खां पुछंदी आहियां जॾहिं सवाल त उन्हनि बि इहो ॾिनो आहे शहरबानो खे कम्युनिकेशन जो टेलीटॉक्स करनि थियूं ऐं सॼो ॾींहुं वेहनि थियूं त रोशनी चङा खाता संभाले सघे थी असां वटि कुझु वरी खाता असांखे क्रिएट करणा पवंदा अच्छा गिला वारो खातो खिलाइण वारो खातो वज़ीर कॉमेडी बि त हुजे माण्हुनि वटि एतिरो डिप्रेशन आहे जो हाणे वज़ीर कॉमेडी बि हुजणु घुरिजे वज़ीर गिला हुजणु घुरिजे वज़ीर गिला का माई हुजे जेका माना सॼो ॾींहुं गिला कंदी मूं जहिड़ी उहो त मां हिकिड़ो इहो उहिदो मूंखे ॾियो जीअं इहो क्रिएट कयो प्लीज़ मूंखे माना कॉल कयो मां फ्री ऑफ कास्ट कंदसि मां का नौकिरी वोकिरी न वठंदसि मुंहिंजो कोई बि माना हूंदो आहे न मिनिस्टर हाउस जे CM हाउस हूंदो आहे ईअं माना गिला जो जेको हाउस आहे उहो मूंखे गिला जो हाउस ॾिनो वञे त जीअं मां माइनि खे उते घुराए करे बाक़ाइदगी सां पंहिंजे कम खे सरअंजाम ॾियां छो मुंहिंजो घर नंढड़ो आहे एतिरियूं मायूं अची कोन सघंदियूं में ॿधंदी आहियां हिते हिकिड़ी खट पई हूंदी आहे इहो असांजो घर आहे नंढड़ो अच्छा तव्हांजे घर जी तस्वीर आहे ज़ाहिर आहे मुंहिंजी तस्वीर छा आहे घर में त वेठा उहे अच्छा हिनखे ख़बर ई नथी सफ़ा हालात सादरी आहे वीचारी ख़बर नथसि त मां घर में वेठी आहे बासीचे में अच्छा इहो घर आहे न बाजो अच्छा बाक़ी तूं छा सम्झो तोखे स्टूडियो में दावत ॾींदसि स्टूडियो में सॼो ॾींहुं त तूं वेठी आहे मूंखे इहो लॻो अच्छा ख़ैर आहे ग़लती सारा को थींदी आहे चङो गेमूं खेॾंदी आहे नाजिया गेमूं मूंखे मोबाइल वारी जेके गेमूं हूंदियूं आहिनि न जेके ऑनलाइन खे इहे कॾहिं न पसंदि आयूं कॾहिं बि न खेॾणु न ॾिसणु ॾाढो टाइम वेस्ट लॻंदो आहे त माण्हू खेॾंदा आहिनि ॾिसे राति पर इहे न वणंदियूं आहिनि बिल्कुलु इंडोर गेम्स मतिलबु पसंदि न आहिनि अच्छा बाक़ी गेम्स ए सच पसंदि रहियूं आहिनि कुझु फुटबॉल पसंदि आहे कुझु अहिड़ियूं शयूं पसंदि आहिनि लूडो बि असां वटि खेॾंदा आहिनि बट ईअं को एॾो क्रेज़ या शौक़ु न आहे ॾिटी ॾकड़ वग़ैरह न खेॾी आहे छा बाक़ी कयो तूं ज़िंदगी में एमफिलियूं कई न ॾिठो आहे अच्छा ॾिठो त थी न ॾिठो आहे बिल्कुलु ॾिठो आहे यार अब्बा शुक्र आहे मां त बि माना तूं ॾिटी ॾकड़ न बिल्कुलु ॾिठी आहे छो न ॾिठो आहे खो खो असां वटि इन टाइप जूं हलंदियूं खो खो रांदि खेॾी थी हीअं रखंदा हीअं ठाहींदा अलाए छा हुनजो जंप ॾींदा हुआसीं हा हा इहो बि कयो थी हा थोरो कयो आहे पर एॾो घणो शौक़ु न रहियो आहे पर इहो थियो थोरो हर शइ कई आहे तूं ॿियो हिकिड़ो अलाए छा चवंदा हुआसीं बर्फ़ पानी तूं उन दौर जी चए त असांजे दौर जूं गेमियूं थी ॿुधाए तूं इहे तोरियूं यादि आहिनि बाक़ी लूडो माण्हू खेॾंदा आहिनि वधीक मूंखे लूडो खां अॻियां पासे खां वधीक पोयां वारो पासो आहे न उहो मूंखे नांग वारो मूंखे ॾाढो पसंदि आहे ज़िंदगी में ईअं आहे त मूंखे लॻंदो आहे त को माण्हू किथां बि स्टार्ट करे थो न अल्टीमेटली इन नांग वारी गेम वांगुरु असां सभु उते अची बीहूं था इन में बि फिलॉसफी पंहिंजे एक्सपीरियंसिस इहो मूंखे लॻंदो आहे इन करे नांग वारी गेम मूंखे पसंदि आहे ॿियो केतिरो टाइम ईअं हूंदो त मां छोजे करे मां कणिक जी मानी न खाईंदी आहियां या मां नाश्तो नाज़रीन के इंकशाफ प्रोग्राम में थी रहा नाजिया कणिक जी मानी खाईंदी आहे न हाणे घणनि माण्हुनि खे ख़बर पइजी वई आहे हूंदी त उनजो रीज़न बि हूंदा आहिनि छा आहे जो मां जेके हमेशह पढ़ियो आहे त आफ्टरनून शिफ्ट में या इवनिंग वारी शिफ्ट वधीक पढ़ियूं स्कूल लाइफ त मुंहिंजी उहा मॉर्निंग वारी रही आहे त पोइ नाश्तो स्किप कयो कॾहिं ॾाढो लेट कयो जीअं जेका असांजी रूटीन हुजे थी त पोइ हुन में इहे शयूं घटि हूंदियूं क्विक जेके ऑप्शन हूंदा आहिनि हाणे बि मूंसां गॾो घणो हूंदो आहे क्विक ऑप्शन सैंडविच खाई छॾियो जूस पी छॾियो ब्रेड या उन सां गॾो गॾु कुझु मिल्क वग़ैरह त केतिरो ई टाइम कुझु माण्हू त काफ़ी टाइम आहे सिर्फ़ु बिस्किट ऐं उहो मिल्क ते गुज़ारो हूंदो हुओ मूंखे नांग बि छॾींदा सिर्फ़ु इन जो ई गुज़ारो ऐं नांग जो गुज़ारो बि इन ते ई हूंदो आहे
माशाल्लाह ज़बरदस्त। माना तूं पाण खे नांग बि सम्झी थी। न खोड़ क्वालिटीज़ आहिनि अच्छा। उठ वांगुरु मां स्टॉक करे वेंदी आहियां पंहिंजे अंदरि। हल डेजर्ट जो हू आहे एनिमल त उनजी अठा ॾींहं तूं पाणी न पीअंदी हूंदी न्यूज़ में ईअं आहे त मुंहिंजो इहो आहे बि रहियो बि आहे त अगरि मां सुबुह जो वेठी आहियां त खोड़ अहिड़ा ॾींहं हूंदा जॾहिं मां शाम लहण ताईं न कुझु खाधो न कुझु पीतो ऐं ईअं माना असां ये routine थियनि थियूं। हाणे माना ॿियनि चैनलनि खे बि तो जहिड़ियूं माना जेके एम्प्लॉइज रखण घुरजनि न खाइनि न पीअनि त जॾहिं वेठी हुजनि बचत स्टॉक करे वेंदी स्टॉक करे आहियां अॼु खाईंदसि त ॿ ॾींहं हलाए सघां थी। चङो भला हाणे हिकिड़ो गानो ॿुधूं था बिल्कुलु, बिल्कुलु। पोइ वरी कचहरी जारी कंदासीं पोइ तोसां गेमियूं बि मां खेॾंदुमि जेके तूं ज़िंदगी में कॾहिं न खेॾियूं हूंदियूं उहे अॼु खेॾंदासीं ठीकु सही ॻाल्हि आहे। आहे त नाज़रीन तव्हां इहो गानो ॿुधो गाने खां पोइ वरी मोटी था अचूं ऐं वरी कचहरी जारी कंदासीं। वेलकम बैक नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो मासी मोरा ऑनलाइन। असां सां गॾु आहे नाजिया मीर ऐं नाजिया मीर सां गॾु आहे मासी मोरा। नाजिया गेमिन जी ॻाल्हि हले पई त तोखे नांग वारी गेम ॾाढी वणंदी मूंखे वणंदी आहे ऐं तूं चयो त मां स्टॉक कंदी आहियां केमिल वांगुरु माना जेको आहे खाधो वाधो बि इहे असांखे क्वालिटीज़ ख़बर न हुयूं। माना तूं माशाल्लाह एॾी टैलेंटेड आहे अलाए टैलेंट आहे न आहे टैलेंट आहे माना वॾो टैलेंट आहे छो त मां इहो नथी करे सघां। मां कीअं पंहिंजो ड्राड़ू हणां पर नथी करे सघां मां इहो सभु कुझु। इहो माना यूनिक टैलेंट आहे तोमें। अच्छा ऐं सुठी ॻाल्हि आहे तूं माना ॿ टे ॾींहं मां घर वारा तोखे मानी बानी न ॾियनि बि तूं गॾु गुज़ारो करे वेंदी आहियां है न। हाणे असां जेका गेम खेॾंदासीं हुनजो नालो आहे रैपिड फायर। ठीकु माना हीअं करे जवाबु ॾियणो आहे सही ऐं सियासी जवाबु त ॾियणो ई न आहे। असां सियासत में न आहियूं असां एंटरटेनमेंट में वेठा आहियूं हिते जीअं स्टूडियो में ही प्रोग्राम रिकॉर्ड थी रहियो आहे उनखे कशिश स्टूडियो चइबो आहे ऐं जेको प्रोग्राम हले थो उहो कशिश चैनल ते पियो हले त माना असां सियासत में न आहियूं। सही सही समझ में अची वियो। बेस्ट रिपोर्टर जान मोहम्मद महर या सरकश सदायो? जान मोहम्मद महर। बेहतरीन न्यूज़ कास्टर रिजवान शेख या रोशनी मेमन? रिजवान शेख। बेस्ट शो इश्यूज या गौर मिनट? इश्यूज। न्यूज़ कास्टर जेको ब्रेकिंग तमामु सुठी पढ़ंदो आहे शहरबानो या सबा आपड़ो? ॿई सुठियूं पढ़ंदियूं आहिनि पर शहरबानो। ॿई सुठियूं पढ़ंदियूं आहिनि यानी सियासत थी रही आहे। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो त शहरबानो। बेहतरीन मेकअप आर्टिस्ट इज़हार जोखियो या सलीम? पुराणो आहे इज़हार पर मूंखे पर्सनली जेको मेकअप वधीक सूट कंदो आहे वणंदो उहो सलीम आहे। अच्छा सलीम आज से मेकअप मेरा भी तुम करना क्योंकि मुझे खूबसूरत दिखना है नाजिया मीर की तरह। अच्छा हाणे जेको असांजो सेगमेंट आहे उहो आहे अवाम जी अदालत। ठीकु आहे यानी कि असां जॾहिं ॿुधाईंदा आहियूं माण्हुनि खे त भाउ फलाणो गेस्टड़ो या गेस्टड़ी अचे थी त तव्हां ॿुधायो इहो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे छो त माण्हुनि वटि बि त पंहिंजो ओपिनियन आहे न। बिल्कुलु आहे त बापा इहो फलाणो इहो त अहिड़ो आहे मूंखे ॿुधाईंदा आहिनि सवाल उहे सवाल मां वरी हिते ॿुधायो पुछंदी आहियां। कंहिंखां अथव इहो जेकी जोड़ियो अथव जेको इहो नतीजो कढियो अथव इहो कंहिंखां पुछी कढियो अथव सैंपल कहिड़ा खोड़ माण्हू आहे कहिड़नि ॿुधाया मां त माना घणा सवाल त मां कंदमि बि न छो त उहे टीवी ते करण जहिड़ा ई सवाल बि करे त भई अहिड़ी आहे पर मां हाणे तूं मुंहिंजी गेस्टड़ीअ में तोखे थोरा सुठा सवाल कंदसि पर तूं जस्टिफाई करे सघे थी अगरि नाहे उहा शइ त तूं ॿुधाए पंहिंजे हक़ जे लाइ विड़ो इहो सवाल इहो सुठी ॻाल्हि आहे हा सुठी ॻाल्हि आहे। तव्हां ते इल्ज़ाम आहे त तव्हां हम दुश्मन को भी पाकीज़ा सजा देते हैं हाथ उठाते नहीं नजरों से गिरा देते हैं त यकीन कंदा आहियो? इहो इल्ज़ाम आहे हा हक़ीक़त न शेर वारो इल्ज़ाम अॼु मां नओं कुझु खणी आई आहियां मार्केट में। हक़ीक़त जे वेझो आहे। अच्छा हक़ीक़त माना बदलो न वठंदा आहियो नज़रुनि में हक़ीक़त जे वेझो आहे हक़ीक़त जे वेझो आहे हा न। डिस ऑन स्पेस डिलीट इग्नोर ब्लॉक न डिलीट ब्लॉक न कंदी आहियां ॾिसे भले माण्हू ॾिसे एक्टिविटीज देख के दुआ करदा जलते रहो। तव्हां कंहिंसां खिली न आहियो ॻाल्हाईंदा तव्हांजे मुंहं ते 12 वॼंदा आहिनि। इहो चवंदा आहिनि अलाए जो एंटरटेनमेंट वारा सभु चवंदा आहिनि मूंखे त इहे तव्हां सां थींदो आहे। न्यूज़ वारनि जी राय ज़रूरु मुख़्तलिफ़ हूंदी मुंहिंजे बारे में की हाणे मां केतिरो खिली आहियां मासी अॼु शो में त खिलंदी बि आहियां सभु कुझु थींदो आहे पर हाणे जिन सां लॻंदी आहे न उन्हनि सां वधीक खिलंदी आहियां जिन सां न लॻंदी आहे त हुनजे लाइ त चई सघो था मां तूं कॾहिं खिली न ॻाल्हायो आहे। अच्छा पर उनजो रीज़न मां नाज़रीन खे ॿुधायां मां ऐं नाजिया मिस वर्ल्ड कॉम्पिटिशन में हुयासीं जेको मूंखे धिका ॾेई कढियो वियो मां त उनजे करे तोसां खिली न ॻाल्हाईंदा छो जो उन में कॉम्पिटिटर हुयासीं पाण तूं खटे वई मां उहो जो उते जो रहिजी वियसि बस मूं वटि बि इहो ई रीज़न हो कॉम्पिटिशन जिते हूंदो आहे न मां त तोखे खटियो ई न तूं मां सां खिली छो नथी ॻाल्हाए मुंहिंजो त ठहे थो त मां तो हारायो मूंखे धिका मिला मुंहिंजो मूड ख़राब आहे। अॼु त हिसाब बराबरि थियो न। अच्छा अॼु हिसाब बराबरि चलो इहो बि सही आहे। तव्हां ते टियों इल्ज़ाम इहो त तव्हां लुंडे जा कपिड़ा ख़रीद करे उन्हनि खे पंहिंजो ब्रांड ॿुधाए महांगो करे खपाईंदा आहियो। ही मां छा थी ॿुधायां अजय तूं छा कंदी आहियो वाकई सच आहे मासीअ जे लाइ कुझु अलॻि करे रखिया आहिनि पोइ ॿिया आहिनि
सेल न कंदी आहियां। अलाए मां चयो मूंखे लुंड जा कपिड़ा थी ॾे महांगा करे त पोइ वरी न न उहो मासी फ्री ऑफ कॉस्ट ईंदो आहे। लुंडो जितां खां शुरू थींदो आहे न, जितां खां हलंदो आहे असीं उतां वठंदा आहियूं। अच्छा शुरूआत थींदी आहे, असीं वरी लुंडनि वांगुरु सप्लाई कंदा आहियूं। अच्छा होलसेल रेट ते वरी उतां वठंदा आहियो उतां वठी सप्लाई कंदा आहियूं। ज़बरदस्त, माना इहो टैलेंट बि आहे तो में। को त छॾ कमु ख़ुदा खे मन छोकिरी को त छॾ। छॾियां थी अच्छा तव्हांखे कलीग्स पिटिन था त तव्हां हड़तालनि में मीहोगी में तूफ़ाननि में बि ऑफिस पहुची था वञो, माण्हुनि खे मोकल ई नथी मिले, चवनि था नाजिया बि त आई आहे, तव्हां छो नथा अची सघो? इहा हक़ीक़त आहे। मीहोगी में बि पहुची थी वञी, मीहोगी में हड़तालुनि में वाटर प्रूफ आहे छा? मीहोगी बि तोखे नथी वठे कुझु करे? सही ॿुधायो, वाटर प्रूफ आहे छा? न वाटर प्रूफ त कोन आया। तूफ़ान अचे त नाजिया मेकअप करे अचे थी, वार उॾरी विया तॾहिं बि वरायो हुते बीठी आहे। थींदो आहे वरी बि हाणे करे करे सुठी यार हाणे छा, हाणे बाक़ी माण्हू सही था चवनि पर इहो हक़ीक़त जे इल्ज़ाम न आहे, हक़ीक़त आहे। हक़ीक़त आहे, सही ज़बरदस्त थियो आहे। तव्हां फुल गेटअप करे सुम्हंदा आहियो, घर वारा सम्झंदा आहिनि त ऑफिस थी वञे, पर उहो तव्हांजी नाइट ड्रेस हूंदी आहे। छा इहा हक़ीक़त? न न अहिड़ो कुझु न थींदो आहे। इहो थींदो त जॾहिं न्यूज़ में पहिरियां हूंदी हुअसि त स्टैंड बाय वेंदी हुअसि, ॻाल्हाईंदे बि स्टैंड बाय थी वेंदी हुअसि, त घर वारनि खे लॻंदो न्यूज़ न आहिनि। हाणे इहा क्लास रूम्स में वेंदी हुअमि तॾहिं बि स्टैंड बाय थी वेंदी हुअमि, त इहो थींदो हो। बाक़ी इन में थोरी घटि सदाकत आहे। अच्छा माना ईअं न आहे, माना घर में मेकअप वेकअप लाइ पोइ सुम्हंदी आहे? अलाए न मूंखे बि इहो लॻंदो थी कॾहिं कॾहिं मां जॾहिं बि तोखे ॾिसां उन गेटअप में हूंदी आहे। मुंहिंजो त गेटअप ठहे थो त मां गेटअप कयां थी, मां त दुनिया खे ॿुधाए थी गेटअप कयां थी, पर तुंहिंजो गेटअप ॾिसी करे पोइ मां हैरान थींदी आहे कॾहिं कॾहिं। अच्छा छा कयां, करिणो थो पए न। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे। न सुठी ॻाल्हि आहे, तूं मेकअप लाइ सुम्हंदी करे न, स्किन ख़राब थी वेंदी थी। हा इहो त आहे, इहा आहे न। पर हिकु सची ॻाल्हि ॿुधाए, मां कंहिंखे न ॿुधाईंदी मां बिल्कुलु आहे ख़ूबसूरती जो राज़ छा आहे तुंहिंजो, मां न ॿुधाईंदियूं पर तूं मूंखे माना मां सां हिसाब नियत साफ़ आहे। नियत साफ़? मां छा, मुंहिंजी नियत साफ़ न आहे, मां छो नथी थियां ख़ूबसूरत? मुंहिंजी नियत ख़राब आहे। सच थोरो ॾुखियो हूंदो आहे बर्दाश्त करणु, पर छा आहे सच ॻाल्हि आहे, तव्हांजो सच ॻाल्हि आहे। ॿुधाए हाणे नियत साफ़ आहे, नियत साफ़ आहे पर दिलि सां कंदी आहियां, क्रीम पे हलंदी आहे, ईमानदारी सां कंदी आहियां, पंहिंजी जेका ज़िमेवारी मुंहिंजे मथां विझी वेंदी आहे त उहा ईमानदारी सां कंदी आहियां। मूंखे लॻंदो आहे उहो नूर आहे जेको अंदरि छुपाए ॾिसे थी। मेरा कूड़ ॻाल्हाए दे खिल अचे थी तोखे, सही ॿुधाए। अच्छा ॿियो सलीम जो कमाल आहे। सलीम थियो, मुराद, एनी, ज़ारी, सभिनि जेके मेकअप आर्टिस्ट आहिनि असांजा, इन्हनि जो कमु आहे, इहे कंदा आहिनि। बाक़ी माना सिधी ॻाल्हि कर त मेकअप जो कमाल आहे। मेकअप जो कमाल घणो आहे? न हिकिड़ो त मेकअप जो कमाल उन महिल थींदो आहे, पर हूअं बि मां तोखे ॾिठो आहे माशाल्लाह की ख़ूबसूरत आहे। मेकअप जो कमाल घणो आहे। बाक़ी इहो आहे त थोरो शौक़ु बि आहे त माण्हू ठीकु रहे, प्रेज़ेंटेबल हुजे। शौक़ु त मूंखे बि घणो आहे, पर ॾिसे थी जूरियूं पूरियूं अची प्रेज़ेंटेबल हुजे माण्हू। अच्छा प्रेज़ेंटेबल हुजे, इहो शौक़ु आहे। मोस्ट फिट एक्टर कहिड़ो लॻंदो आहे तोखे? हिते वरी उहो ई सवाल आहे त पाकिस्तानी, इंडियन, बॉलीवुड, टॉलीवुड, तमिल, को बि ॿुधाए। फिट आर्टिस्ट असां वटि खोड़ आहिनि जेके पंहिंजे पाण खे फिटनेस ॾाढो ध्यानु ॾींदा आहिनि। ऋतिक रोशन लॻंदो आहे त उहो स्टिल पाण खे, कुझु माण्हू हूंदा आहिनि की कुझु टाइम लाइ हिकिड़ी शइ कंदा आहिनि, वरी पोइ कुझु टाइम खां पोइ हुनखे विसारे वेंदा आहिनि। ऋतिक रोशन इहो न जेको दर्दनि जे दरिया में ईंदो, दर्दनि जो दरिया आयल न तो असां वटि केटीएम ते। अच्छा इहो हुयो छा ऋतिक रोशन? हा न, उहो एपिसोड में मिस थी वियो। पोइ तूं पत्थर दुनिया में उनजो कैरेक्टर न ॾिठो हूंदो? पत्थर दुनिया में मूंखे यादि आहे, पत्थर दुनिया में यादि आहे, कैरेक्टर यादि न आहे। ऋतिक कैरेक्टर न आहे, पोइ तूं ॾिठो न आहे शइ लॻी थो। अच्छा न्यू कमर जेको तोखे लॻंदो त इहो ॾाढो अॻिते वेंदो इंडस्ट्री में? न्यू कमर अगरि हिते जे हिसाब सां ॻाल्हायूं था, पंहिंजनि जे हिसाब सां ॻाल्हायूं था त खोड़ अहिड़ा आहिनि। मासी मूरा जो नालो खणंदमि त मासी मूरा मूंखे लॻंदी आहे न्यू कमर न आहे मासी मूरा, पर सुठो टैलेंट आहे जेको लॻंदो आहे खोड़ अॻियां वेंदो, सुठो टैलेंट आहे। ईअं असां वटि हुजमालो करे थो ज़ुहेब, सुठो टैलेंट आहे, उहो बि लॻंदो आहे अॻियां वेंदो। खोड़ अहिड़ा माण्हू आहिनि जेके हर को पंहिंजो पंहिंजे हिसाब सां सुठो कमु करे पियो, पर हू क्रिएटिविटी बि शो कनि था। बस मुंहिंजो नालो खणी तूं मुंहिंजी दिलि जीत ली तुमने। हाणे ॿियो मां तोखां छा सुवाल कयां? टैलेंट क्रिएटिविटी अट्रैक्ट कंदी आहे, इहो आहे। बाक़ी असां वटि न्यूज़ में बि आहिनि जेके न्यू कमर्स आहिनि। लेला आहे, सुठो कमु पई करे, प्रोग्राम पई करे, वॉइस सेट, सबा अबड़ो आहे, महानूर, इहे सभु जेके नवां आया आहिनि, पंहिंजी महिनत करनि था, सुठो कमु करनि था। अच्छा, 3 फेमस माण्हू जंहिंजो नंबर तुंहिंजे मोबाइल में आहे? 3 फेमस माण्हू जो नंबर माना मोस्ट फेमस, ईअं त खोड़ हूंदा तो वटि, छो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे सॼा फेमस एक्टर।
मोबाइल नंबर त खोड़ माण्हू ॼाणे उहो खणनि न खणनि ईअं न उहो न आहे भले न खणनि भले हो तोखे लिखी ई न पर तो वटि हुजे नंबर ॾिजो ईअं मूं वटि लता मंगेशकर जो नंबर आहे शबाना आज़मी जो नंबर आहे आज़मी जो नंबर बेसिकली असीं हिकिड़ो फेस्टिवल बि कराईंदा आहियूं त उन सिलसिले में मुंहिंजी हुन सां ॻाल्हि ॿोल हलंदड़ ई त असीं तव्हांखे घुराइण पिया चाहियूं न पर कुझु सबबनि जे करे उन्हनि जे पासे न को मसइलो थियो त उहे शयूं न थी सघियूं फाइनलाइज़ ईअं रूना लैला जीअं आहिनि असांजी पाकिस्तानी अदाकारा आहे शबनम उन्हनि सां सुठा रहिया आहिनि ऐं ईअं राजकुमारी रानी आहे जीअं 3 इडियट्स फिल्म ठाही उहो सिंधी आहे उनजो तालुक हितां खां आहे त असांजी ख़्वाहिश हुई त उहो मां बि वॾनि माण्हुनि खां इहो सुवाल कयो आहे पर तूं माना सफ़ा ईअं टॉप लेवल जा माण्हू ॿुधाए थी मां हैरान आहियां तो वटि माना इन जा नंबर आहिनि पोइ भला प्रोग्राम खां पोइ मूंखे बि त हिकिड़ो डकर ॾेई करे जेको जो हाणे उहो खणनि न खणनि उहो वरी खणनि न खणनि ड्राणू त हणंदमि न मां वञी करे ॻोठ में चवंदसि मां लता बजिश करे छा नालो अथसि सुञाण माफ़ कजांइ अबा इहो बाक़ी नाला थोरा घटि सम्झ में ईंदा थी मां चवंदसि मां घटि मां सां न ॻाल्हाए तूं मां लता मंगेशकर खे कॉल कंदीसि आहे ड्राण त हणी सघां थी न बा सही ॻाल्हि बिल्कुलु अच्छा लास्ट कॉल फेमस माण्हू तव्हां कई हुजे लास्ट कॉल कंहिं फेमस माण्हू खे कई हुजे तव्हां कई हुजे या उन कई हुजे माना जैसा भले कल्ह कई हुजे लास्ट मिस्ड कॉल अॼु मासी मोरा जी लॻियल हुई मुंहिंजे फोन ते अच्छा माशाल्लाह ज़बरदस्त अॼु मासी मोरा जी मिस कॉल हुई उहा मिस कई मां उन वक़्तु हिकिड़ी रिकॉर्डिंग हिकिड़ी रिकॉर्डिंग में त इहा मशहूरु माण्हू जी जेका हुई मिस कॉल उहा मां ॾिठी मां अॼु पाण खे फ़ख़ुरु महसूस थी कयां अॼु ताईं अहिड़ो को बि गेस्ट न जेको रुगो मुंहिंजी तारीफ़ करे थैंक यू नाजिया तमामु सुठी ॻाल्हि आहे स्टाइलिश एक्टर केरु लॻंदो आहे तोखे स्टाइलिश एक्टर अदनान सिद्दीकी लॻंदो आहे त उहो ॾाढो पंहिंजे स्टाइल खे मेंटेन कंदो आहे उहो पसंदि बि आहे ऐं उहो सुठो बि लॻंदो आहे अच्छा उहो एक्टर जेको लॻे थो की त बायोपिक तुंहिंजी में नाजिया जो कैरेक्टर करे सघे अॼुकल्ह ख़बर थी ट्रेंड हली वियो आहे त माण्हुनि जी बायोपिक थियूं ठहनि अगरि नाजिया जी बायोपिक ठहे त कहिड़ी एक्ट्रेस तव्हांजो किरदारु करे सघे थी असां वटि ॾाढियूं टैलेंटेड आर्टिस्ट आहिनि त करे सघे था खोड़ माण्हू करे सघनि था असां वटि टैलेंटेड आहिनि सिंधी में बि आहिनि उर्दू में बि आहिनि उर्दू में या सिंधी में ॿुधायो कहिड़ो बि ॿुधाए तुंहिंजी दिलि चए त फलाणी मिसाल हॉलीवुड जी बि ॿुधाए सघे थी एंजेलिना जूली मुंहिंजो कैरेक्टर सुठो करे सघे थी त छो नथो थी सघे हा छो नथो थी सघे उहो मलका एलिज़ाबेथ आहे हुनखे चवंदासीं रिक्वेस्ट उहा वरी वीचारी सफ़ा हो थी वई न पुराणी ते उहो तुंहिंजो जवानी खे ॾेखारी थी हू थी वई लाइक असां वटि पर उहा एक्ट्रेस बि कोन्हे ख़ैर सुठो वॾो नालो आहे त बॉलीवुड जी कंहिं सुठी एक्ट्रेस खे ॾींदासीं हुन में ॾाढी सुठियूं स्किल्स आहिनि हिन में पंहिंजी जेका काजोल आहे हुन में ॾाढी सुठियूं हुनजी एक्टिंग स्किल्स ॾाढियूं सुठियूं आहिनि रानी आहे काजोल आहे हिननि जूं एक्टिंग स्किल्स सुठियूं आहिनि करे सघनि थियूं अच्छा हे कुझु लफ़्ज़ आहिनि इन्हनि ते जल्दी जल्दी में जुमिलो ठाहिणो आहे ठीकु आहे मोहब्बत अनमोल आहे वाह वाह खूबसूरती फ़ानी आहे अहम इंकशाफ वाह वाह शोबिज़ आरज़ी सहारो कंजूस ऐं चवंदा सखी ऐं कंजूस जो जेको हिसाबु हूंदो उहो साॻियो हूंदो आहे इहो ई चई सघां थी दिलि जो माण्हू कंजूस न हुजे दिलि जी कंजूसी न हुजे ओके कंट्रोवर्सी अॼुकल्ह जो ट्रेंड आहे अॼुकल्ह जो लाइफ स्टाइल आहे माण्हू पसंदि था करनि न्यूज़ एंकर चैलेंजिंग जॉब ज़बरदस्त ही गुलदस्तो तव्हांजो थियो जेको तव्हांखे वापसि हिते ई रखिणो आहे मां कूलर एक्सपेक्ट पई करे हाणे कूलर असांजो बजट एतिरो न आहे जो गुलदस्तो बि माना ईअं सम्झो गुल हिते रखियो वञे रुगो दस्तो खणी वञे सही आहे नाज़रीन असांजे प्रोग्राम जो हाणे टाइम पहुचंदो आहे पुॼाणी ते त नाजिया तव्हांखे थैंक यू सो मच चवंदासीं तव्हां वक़्त मां ऐं रियली में अॼु माना ख़बर ई न पई त कीअं माना इहो टाइम गुज़री वियो मां अञा चवां पई 2-3 ब्रेक ॿिया हुजनि त उहो वेही कचहरी मज़ो आयो तव्हां सां कचहरी करे हिकिड़ो माना अलॻि हिकिड़ो नॉलेज मिली छो जो माशाल्लाह तव्हां तमामु घणे अरसे खां कमु कयो पिया ऐं तव्हां असांजी सिंध जी सूंहं बि आहियो ऐं छा चइबो आहे ख़बर आहे न बसि नाज़रीन तव्हांखे बि ख़बर आहे सम्झी वियो बसि इहो आहे जेको बि आहे इहो आयो सही आहे थैंक यू सो मच त नाज़रीन असांजे होस्ट मतिलबु मूंखे पंहिंजी मासी मोरा खे असांजी गेस्ट नाजिया मीर खे असांजे डायरेक्टर अमीर चांडियो खे
असांजे कैमरा ते जेको आहे नोमान अली किंग चवंदो आहे मासी किंग ज़रूरु हणिजे अलाए हिनखे किंग करण सां किंग थी वेंदो अलाए छा। ऐं असां वटि ओभी में जेको आहे खादिम मेतलो वेठो आहे त उन्हनि सभिनी खे इजाज़त ॾियो असांजी पूरी टीम खे। वरी अॻिले हफ़्ते मिलंदासीं कंहिं नए गेस्ट सां उन्हनि सां कचहरी कंदासीं। तेसि ताईं अल्लाह हाफ़िज़।